सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। सिंधी भाषा साहित्य जो प्रचार थिए। साहित्यकारन जो गो सत्कार थिए। नई पीढ़ी जा सिंधी जुआन तरक्की कन। पंहिंजी कौम देश जो नालो रोशन कन। सिंधियुनि जा सुंदर सपना साकार थियन। सिंधु घाटीअ जा वारिस बेदार थियन। रोशन आईंदे जी पीड़ पकी रखजे। हर सिंधी तालीम वठी लाइक बणजे। सिंधी भाषा विकास परिषद सदा जिए अमर रहे। राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हरदम फले फूले। अमर रहे अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे अमर रहे अमर रहे। विकास परिषद अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। सिंधी भाषा अमर रहे। जय झूलेलाल। ऐं तव्हां सभिनी दर्शकनि खे मां वरी हिकु दफ़ो तहे दिलि सां हार्दिक स्वागत करणु चाहींदमि। ऐं तव्हां सभिनीनि खे वरी हिकु दफ़ो यादि ॾियारणु चाहींदमि कि जेको कमेंट सेक्शन आहे मूंखे चवण जी ज़रूरत ई न आहे, पर अॼु मां तव्हां सभिनीनि खे वरी हिकु दफ़ो निमाणी वेनितीअ सां चवंदमि जेको कमेंट सेक्शन आहे उनखे भरपूर कमेंट सां हिते भरी मोकिलिजो। असांजा जेका कर्ता धर्ता आहिनि उन्हनि लाइ अभिनंदन जो मैसेज, असां सां जुड़ंदड़ अॼु जा सिंधी अनमोल रतन, उन्हनि जे लाइ बि प्यार भरो मैसेज हिते कमेंट सेक्शन में ज़रूर मोकिलिजो। तव्हां जेतिरो असांजे शो खे प्यार ॾिनो आहे उन जे लाइ असां तव्हां सभिनीनि जा ॾाढा ई आभारी आहियूं। ऐं असां तव्हां सभिनीनि खे इहो वादो कयो हो कि असां जेका शो कयूं था उन में एवरी डे जेका असां अनमोल रतन खे घुराईंदासीं वो डिफरेंट हूंदा ऐं कुझु नए तरीक़े सां तव्हांजे साम्हूं असां हिन कार्यक्रम खे पेश कंदासीं। त अचो शो शुरू था कयूं ऐं स्क्रीन ते घुराए ॾींदासीं असांजे शो जा कर्ता धर्ता डॉक्टर गुरमुख जगवानी जी ऐं डॉक्टर पीटर दलवानी जी खे। जय झूलेलाल। सचो सतराम सुहिणो ख़बर। जय झूलेलाल सर। सभिनी ॾिसंदड़नि खे, असांजे व्यूअर्स खे, सभिनी खे जय झूले।
तव्हां ॿिन्हिनि जो हार्दिक स्वागत करणु चाहींदमि वरी हिकु दफ़ो ऐं तहे दिलि सां हिते स्वागत करणु चाहींदमि अॼु जा जेका असां सां जुड़ंदड़ अनमोल रखंदा आहिनि स्क्रीन ते सुधराइणु चाहींदमि श्री श्रीचंद सुंदराणी जी खे, श्री सुनील अमराणी जी खे, श्री बसंत रोहरा जी के ऐं श्री राजकुमार मस्तानी जी के। साईं तव्हां सभिनी जो दिलि जी गहराइनि सां असांजे हिन सिंधी अनमोल रतन में स्वागत आहे। ऐं सभ खां पहिरियों त मां अॼु तव्हांखे ढेर सारियूं वाधायूं ॾींदुमि इन ॻाल्हि जूं त अॼु असांजे हिकिड़े सुहिणे सखी बाबा असांजे संत दरवेश साईं चांडूराम साहिबु लखनऊ वारनि जो जनम ॾींहुं आहे। माना शिव शक्ति आश्रम जेका असांजी शिव शांति आश्रम जेका लखनऊ आहे असांजी बाबा आसूदाराम साहिबु जेके आहिनि उन्हनि जे फर्ज़न साईं चांडूराम साहिब जो जनम ॾींहुं आहे। तव्हां सभिनी खे उन जनम ॾींहं जूं हथ ॿधी सभिनी खे साईं जन खे नमन कंदे तव्हां सभिनी तरफ़ों असांजी सभिनी तरफ़ों साईं जन वटि नमन कंदे जनम ॾींहं जी असांजो बि नमन साईं जन जे चरणनि साईं जन खे जनम ॾींहं ढेर सारी वाधायूं साईं। साईं चवंदा आहिनि त साईं चइनि ॾींहंनि जी आहे ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारे छॾियो। छो जो जेके असांजा अॼु गेस्ट आहिनि पीटर सर ऐं सुंदराणी साहिबु तव्हांखे त पाण ख़बर आहे तव्हांजे शहर जा आहिनि जिन एक्चुअली जेके शेवा चवंदा आहिनि जेका असांजे सिंधियुनि में त ख़ासि करे चयो वेंदो आहे त असां सिंधियुनि में ॿधी तमामु घटि आहे। ॿुधी त ॾाढी ॾिनी आहे भॻवानु पर असां सिंधियुनि में ॿधी घटि आहे। त जॾहिं मां रायपुर आयुमि ऐं ॾिठमि त रायपुर में जेका ॿधी हुई त उनजे लाइ मां छा चवंदो आहियां त चइनि ॾींहंनि जी आहे ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारे छॾियो। कंहिंजो बि दिलि न ॾुखायो सूर सभिनी जा वंडे छॾियो। कुझु बि असां सां गॾु न हलंदो हिकु नेकीअ खां सवा कर भलो थींदो ई भलो ॻाल्हि इहा दिलि में सांढे छॾियो। तंहिंजे करे जेको भलो कयो था इंसानियत जो रायपुर वारा अॼु बढ़ते कदम वारा सुंदराणी साहिबु तव्हांजे मार्गदर्शन बि आहे। तव्हां हुतां जा MLA बि रहिया आहियो सिंधी सभु संस्थाउनि सां जुड़ियल बि आहियो त मां अॼु बढ़ते कदम वारनि सभिनी खे जेके बि ॾिसंदड़ आहिनि ऐं बढ़ते कदम जा जेके बि जोधा जेके मां चवां सिपाही चवां जेके सिंधियत जा ऐं शेवा जा सभिनी खे दिलि जी गहराइनि सां स्वागत थो कयां। तव्हांजो अभिनंदन आहे तव्हांखे सल्यूट आहे इंसानियत जी शेवा जे लाइ। पीटर सर जय झूलेलाल। जय मां सभिनी जो हार्दिक स्वागत थो कयां हिन सुहिणा सिंधी जे मंच ते। त असां हाणे हिननि खे ॿुधूं था ऐं पोइ वरी लास्ट में असां चवंदासीं केतिरो। मां हिननि श्रीचंद साहिब खे त घणा ई दफ़ा ॿुधो आहे हिकु डायनामिक पर्सन आहिनि। बाक़ी अॼु 2 नवां कलाकार आहिनि उन्हनि खे बि ॿुधंदासीं उन्हनि खां बि आइडियाऊं मिलंदियूं त असां सॼो सिंधी समाज उनखे बि एप्रिशिएट कंदो। थैंक यू। असांजा रोड़ा साहिब बि जुड़िया आहिनि त साईं हिकिड़ो मिंट मां सुनील अमराणी साहिबु तव्हांखे पुछंदुमि त तव्हां छा कुझु बैकग्राउंड में ॾेखारणु चाहींदा पहिरियों तव्हां खां शुरूआति करे पोइ असां सुंदरी साहिब खे खणी ईंदासीं त तव्हां पहिरियों जेको ॾेखारणु चाहियो था सुनीता जी 2 मिंट जेको आहे सुनील अमराणी साहिब खे स्टेज ते खणंदा कंप्लीट कुझु ॾेखारणु चाहींदा। जी तव्हांजो हार्दिक स्वागत। जी हा महिरबानी। जय झूलेलाल सभिनि खे। जय झूलेलाल। मां हाणे वर्तमान में पंहिंजी असांजी मर्चुरी भवन आहे मां उते ई आहियां। असांजो हेड क्वार्टर आहे इहो असांजे देवेंद्र नगर मुक्तिधाम में रायपुर जो जेको सभिनि खां वॾो सुंदरीकरण जेको मुक्तिधाम आहे मां उते आहियां। इहो असांजो हेड क्वार्टर आहे। इन जी स्थापना असांजी संस्था जी 9 जनवरी 2005 जो शुरू थी हुई। इन जी स्थापना कई श्री अनिल गुरबख्शाणी जी। उहे सिंधियत में एक्चुअली टीचर हुया पहिरें। उन्हनि खे लॻो कि समाज लाइ कुझु न कुझु करिणो खपे तॾहिं इहे सोच उन्हनि करे अॻिते करे तॾहिं इहे सेवाऊं सॼी शुरू कयूं। अॼु मां तव्हांखे ॾेखारण थो चाहियां भैया जी मूर्ति आहे हिते। अॼु हीअ भैया जी मूर्ति तव्हां ॾिसो था देवेंद्र नगर में लॻल आहे। भैया जन जो जनम 5 अप्रैल सन 1964 जो थियो ऐं भैया जे सेवा जे माध्यम समाज लाइ सेवा करे करे आख़िर सामाजिक शहीद थी विया भैया असांजा अनिल भैया। उन्हनि जो सेवा जो एॾो जुनून हुन कि सॼो ॾींहुं उन्हनि खे सेवा ई ॾिसण ईंदी। उन जे अलावा कुझु बि न कंदा। एॾो कुझु समाज खे ॾेई रहिया आहिनि। अॼु न हूंदे बि अॼु असांजे सभिनी जे दिलि में रास था कनि। हे तव्हांखे ॾेखारींदुमि अॼु हे संस्था जी जेकी ॾिसो हीअ गाॾी बीठी अथव फोर्स गाॾी आहे। हीअ अहिड़ी संस्था वटि 2 गाॾियूं आहिनि। इहे हाणे वर्तमान में कोरोना जा पेशेंट बि थी खणी वञनि।
कि अगर कंहिंखे कोरोना जो पेशेंट शिफ्ट करिणो आहे उन में छा थो थिए, पहिरें सरकार कुझु बि न पई करे सके। अॼु संस्था ये एम्बुलेंस प्रोवाइड करे रही आहे। जेको कोरोना जो पेशेंट थिए तो अगर हुनखे हिकु जॻह खां ॿिए हंधि शिफ्ट करिणो आहे त उहो संस्था हुनखे ई गाॾी थी ॾिए। अॼु संस्था वटि अहिड़ी पाण वटि 5 स्वर्गरथ बि आहिनि जेके घर खां वठी करे मुक्तिधाम जीअं वञिणो आहे। अॼु छोकी शहर वॾो एॾो थी थो वञे, अगरि घर में गमी थी थिए त कोई बि पंधु नथो वञणु चाहे, त उनजी सोच जे लाइ संस्था वटि अहिड़ा 5 स्वर्गरथ आहिनि जेके समाज लाइ ऐं सर्व समाज लाइ आहिनि। असांजी जेकी बि शेवा हलंदी आहिनि सर्व समाज लाइ आहिनि, कोई प्रॉपर हिकिड़े समाज लाइ न आहे। कोई अगरि चए थो कि न मां अगरि ग़रीब आहियां त उनखे सॼी शेवाऊं निःशुल्क ॾींदा आहियूं पाण, कोई उन लाइ चार्ज कोन्हे। अॼु तव्हांखे ॾेखारण थो चाहियां मुंहिंजे पुठियां, हे संस्था जो मेन भवन अथव, पूरो 2500 फुट ते आहे। हिन ग्राउंड फ्लोर ते असांजी मर्चुरी आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो। फर्स्ट फ्लोर ते असांजो कोचिंग सेंटर आहे ऐं सेकेंड फ्लोर तव्हां ॾिसो था हाली अंडर कंस्ट्रक्शन आहे। हिते बि सेवाऊं जल्द चालू करणु। अॼु मां तव्हांखे ॾेखारियां थो असांजो मर्चुरी भवन जेको हितां, हे असांजो मेन हेडक्वार्टर आहे। सॼी सेवाऊं हिते ई असांजी संचालित थींदियूं आहिनि। ही संस्था मर्चुरी चैम्बर आहे। हिते लॻभॻि असां 12 बॉडी रखी सघंदा आहियूं, छोकी शहर अॼु ईअं थियो आहे कंहिंजा घर फ्लैट मथे आहिनि, कंहिंजो घर कोई ॿाहिरि थो पढ़े, अगरि उहो समय ते नथो अची सके उनखे अगरि 7 ॾींहं बॉडी रखणी आहे त उहो 7 ॾींहं रखे बि थो सघे। असां वटि जीअं नक्सली बि ॾाढो हमलो थींदो आहे त असां वटि जेके बि नक्सली में असांजा जवान शहीद थींदा आहिनि उन्हनि जी बॉडी हिते असां निःशुल्क रखंदा आहियूं। असां नथा चाहियूं कि कॾहिं इहे थिए, लेकिन मजबूरी आहे ऐं जेको कुदरत जा नियम आहे उन अॻिते असां नतमस्तक आहियूं। हे तव्हांखे हाणे ॾेखारण थो चाहियां, हे असांजो ऑफिस अथव संस्था जो। हितां ई लॻभॻि सॼो संचालन हलंदो आहे पंहिंजो। असांजी जेतिरी बि सेवाऊं आहिनि लॻभॻि 24x7 सेवायूं आहिनि, लॻभॻि 24 घंटा लॻभॻि सेवाऊं जेतिरी 24x सेवाऊं आहिनि पाण वटि। साईं असां हाणे तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां पंहिंजे ऑफिस में हिकु जाइ ते वेहंदा, तेसिताईं असां सुंदराणी साहब खे ॾेखारियो। हीअ असांजी संस्था फिजियोथेरेपी सेंटर आहे। राइट सर। हिते सर ग़रीबुनि लाइ निःशुल्क इलाज थींदो आहे, कोई बि चार्ज कंहिंजे लाइ बि कोन्हे ग़रीबुनि जे लाइ। मां हाणे ऑफिस ते विया थो, जेसिताईं तव्हां सुंदराणी साहब एंटर पोइ वरी गॾु जोड़ां। श्वेता जी सुंदराणी साहब के जी बिल्कुलु सर, बिल्कुलु। प्रभु जी पीटर जी तव्हांजो लख लख शुक्रानो। ऐं हिते मां घुराइणु चाहींदमि, जीअं पीटर जी हिते चयो कि हिकु डायनामिक पर्सनैलिटी, त भई डायनामिक पर्सनैलिटी लाइ असां जेतिरो बि हिते लफ़्ज़नि सां उन्हनि जो तारीफ़ कयो, मूंखे लॻे थो कि असां नाइंसाफ़ी कंदासीं, पर उन्हनि खे हिते स्क्रीन ते असां घुराइणु चाहियूं था त उन्हनि जे लाइ हिकु ज़बरदस्त तारीफ़ असां ज़रूरु हिते लिखियो आहे। त उन्हनि जे लाइ मां जेको लाइन हिते पढ़ी उन्हनि जी प्रोफाइल लाइ, त उन में पढ़िया कि सन 1980 खां 1985 ताईं भारतीय जनता युवा मोर्चा जा अध्यक्ष रायपुर जिले जा रहिया आहिनि। 1992 खां 2008 ताईं हुननि 8 दफ़ा चुनाव जीती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज जा महासचिव यानी जनरल सेक्रेटरी रहिया। 1994 में रायपुर नगर निगम जा मदर टेरेसा अवार्ड जा हक़दार भी रहिया आहिनि। सिंधी समाज लाइ हू ॾाढा सेवा जा कार्य कंदा रहिया आहिनि ऐं सिंधी भाषा जे प्रचार लाइ हुननि ॾाढा ज़बरदस्त कार्यक्रम ऑर्गेनाइज़ कया आहिनि। त इन ई जज़्बे सां मां हिकु स्क्रीन ते घुराइणु चाहींदमि माननीय श्री चंद सुंदराणी जी खे, जेका एक्स MLA आहिनि रायपुर शहर जा। सभिनि खां पहिरीं श्वेता जी तव्हांखे धन्यवाद। ऐं सुहिणा सिंधी जेको आयोजन ही पूरे देश में हली रहियो आहे, तव्हांजे तरफ़ां प्रयास सां मां गुरमुख जगवानी साहब असांजा मित्र आहिनि, MLC रहिया आहिनि असां सां गॾु। असां कई मौक़नि ते अहिड़ो आयो आहे कि असां गॾु रहिया आहियूं। मां उन्हनि जे प्रति बि शुक्रगुज़ार आहियां। आदरणीय पीताम्बर भैया, तव्हांखे बि खूब खूब धन्यवाद। तव्हां मूंखे अॼु आमंत्रण ॾिनो आहे, मां तव्हांजे विच में आहियां। असांजे समाज में खोड़ पर्सनालिटियूं आहिनि ऐं असांजो समाज शुरू खां स्वतंत्रता आंदोलन सां जुड़ियल समाज रहियो आहे।
दौलत राम जयराम दास जी असां ॻाल्हि कयूं, आचार्य JB कृपलानी साहब जी असां ॻाल्हि कयूं, या उन खां पोइ आडवाणी साहब ऐं हेठि जेतिरो असां वेंदासीं त काफ़ी असांखे नाला असांखे मिलंदा जिन असांजे देश जे सेवा में योगदान ॾिनो आहे। ऐं असांजे क़ौम जी ख़ासियत आहे कि असां कंहिंजे साम्हूं हथ न फैलाईंदा आहियूं। इहो कंहिं महिल असांजे लाइ माइनस बि थी वेंदो आहे, पर इहो असांजे लाइ गर्व जी ॻाल्हि बि आहे कि असांजी क़ौम कॾहिं लाइन में बीह करे पंहिंजे नेताउनि जे अॻितां पोइतां चक्कर काटे करे असां पंहिंजी न राजनीति कई आहे, न असां पंहिंजे समाज खे अॻिते वधायो आहे। असांजो समाज पुरुषार्थी समाज आहे। जनरली चवण में ईंदो आहे कि असांजे सिंधी समाज में एको कान्हे। मुंहिंजो इते थोरो डिफरेंसिस आहे, छो त मां क़रीब 13 इलेक्शन लड़ियो आहियां। 13 इलेक्शन मां 11 इलेक्शन मां खटिया आहिनि, 2 इलेक्शन लूज़र रहियो आहियां। मां हर परिस्थिति में समाज मूंसां गॾु बीठो हूंदो आहे। समाज जा कुछ चंद माण्हू हूंदा आहिनि, लीडर हूंदा आहिनि, जेके पंहिंजो पाण खे कॉम्पिटिटर सम्झंदा आहिनि। उहे ज़रूरु अपोच कंदा आहिनि। इहो झगड़ो राजनेताउनि जो चई सघिजे थो, नेताउनि जो थी सघिजे थो, समाजनि जे अलॻि अलॻि संगठन जी विचारधारा जो थी सघे थो, अलॻि अलॻि पंचायतुनि जा झगड़ा थी सघनि था, लेकिन समाज असांजे पोइतां बीहण लाइ तयारु आहे। इहो मुंहिंजी पर्सनल मान्यता आहे। चाहे काथे बि हुजे, असांजो अगरि प्रयास समाज हित में ॾिसण में अचे त शायदि समाज असांजे पोइतां बीहण लाइ तयारु आहे। हिकु ॿी बि ख़ासियत आहे असांजे समाज जी। हालांकि जगवानी साहब सां ॻाल्हाइण थींदो आहे ऐं इहे ॻाल्हियूं सार्वजनिक चवण जूं बि न आहिनि, लेकिन काथे न काथे असांजे समाज में हिकु कमी आहे जेका असांजे लीडरनि जे प्रति जेको भाव हुजणु खपे समाज जो। असांजो लीडर हिकु ठहे थो वॾी मुश्किल सां, 25-30 साल 40 साल महिनत करे हिकु लीडर पंहिंजे स्थान ते पहुचे थो, ऐं कंहिं महिल हू कुझु ठही थो वञे त हुन अगरि 50 सुठा कम कया, 51 वारो कमु न कयो कंहिंजो, या न थी सघियो, परिस्थितियूं मजबूर करे छॾियूं, न करे सघियासीं, त पर उहो 51 वारे कम जी चर्चा ज़रूरु थींदी आहे, 50 वारनि जी चर्चा न थींदी आहे। काथे काथे इहो बि ॾिसण में आयो आहे, असां ॿियनि कास्ट जे मंत्रियुनि जा चक्कर काटींदा आहियूं। कंहिं महिल असां उन्हनि वटि वेंदा आहियूं, उन्हनि जे घर में 2-2, 3-3 घंटा इंतज़ारु कंदा आहियूं, लेकिन पंहिंजे समाज जे अगरि MLA या पंहिंजे समाज जे मंत्री ग़लती सां बि 5 मिंट कंहिंखे वेट करायो त शायदि उहो आलोचना जो शिकार थी वेंदो, यार जीअं असांजे समाज जो माण्हू आहे, 5 मिंट मूंखे उनजे घर जे ॿाहिरि बीहणो पियो। पर साॻे ई हंधि उन्हनि माण्हुनि खे मां ॾिठो आहे कि 3-3 घंटा वञी करे मंत्रियुनि जे बंगले ते बीहंदा, कंहिं महिल त मंत्री मिलण खां बि इनकार करे छॾींदा। ख़ैर इन्हनि ॻाल्हियुनि में न वञणु खपे, असांखे त पॉज़िटिव लाइन वठणु खपे। समाज मज़बूत हूंदो, समाज जी ताक़त हूंदी त असांजी लीडरशिप बि मज़बूत रहंदी। छो त काथे न काथे प्रजातंत्र में मुंडियुनि जी क़ीमत आहे, प्रजातंत्र में सामाजिक क़ीमत थी वई आहे। सामाजिक आधार ते फ़ैसिला थियण लॻा आहिनि, राजनीतिक आधार ते फ़ैसिला थियण लॻा आहिनि। सिंधी समाज खे वधीक में वधीक राजनीति में इन करे बि अचणु खपे, जेके बि फ़ैसिला थी रहिया आहिनि उहे सामाजिक फ़ैसिला कुझु बि हुजनि, लेकिन उहे निर्णय राजनीतिक मंच ते था वञनि। अगरि सिंधी अकाडमी जो अध्यक्ष ठाहिणो आहे, केतिरी बि असांजी अप्रोच हुजे, केतिरा बि असां सुठा माण्हू हुजूं, अगरि राजनीतिक मंच ते असांजी पकड़ कान्हे त असां सिंधी समाज जी सिंधी अकाडमी जा अध्यक्ष नथा ॾेई सघूं। असां नगर निगम में पार्षद जो चुनाव लड़णु चाहियूं था, विधानसभा में विधानसभा विधायक जो चुनाव लड़णु चाहियूं था, लोकसभा लड़णु चाहियूं था, राज्यसभा में वञणु चाहियूं था, त काथे न काथे इहे फ़ैसिला राजनीतिक मंच ते था थियनि। ऐं राजनीतिक मंच ते हिकु ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे, छो त मूंखे 40 साल राजनीति कंदे थिया आहिनि। 1980 में मां 1978 में मां राजनीति आयुमि, लेकिन जिम्मेदारी जे पते 1980 में वेठुमि। भारतीय जनता पार्टी जो गठन बि 1980 में थियो, ऐं तंहिंमहिल खां वठी भारतीय जनता पार्टी में आहे। ॾिसण में इहो आयो आहे कि जंहिं महिल कोई फ़ैसिला थींदा आहिनि त इन ई ॻाल्हि ते थींदा आहिनि कि सिंधी समाज खे हिकु पद ॾियणो आहे, हिकु सीट ॾियणी आहे, हिकु निगम मंडल जो चेयरमैन ॾियणो आहे। त इहो असांजो अगरि दबाव जाते जाते सिंधी समाज जो आहे, उते त सिंधी समाज मज़बूती सां पंहिंजा हक़ वठी थो छॾे। जाते जाते सिंधी समाज दबाव ठाहिण में कामयाबु न वियो आहे। मूंखे यादि आहे 2013 जा इलेक्शन हुआ,
राजस्थान में सिंधी समाज ॾाढो वॾो दबाव ठाहियो, ॾाढो वॾो दबाव ठाहियो। 2013 में असां छत्तीसगढ़ में भी दबाव ठाहियोसीं। छत्तीसगढ़ नंढी विधानसभा आई, 90 जी विधानसभा आई, 1 सीट असांखे मिली। पर राजस्थान में पहिरियों दफ़ो हिंदुस्तान जे इतिहास में कंहिं राज्य में 3 सीटूं मिलियूं। 1977 में मध्य प्रदेश में 3 सीटूं मिलियूं हुयूं असांखे, लेकिन पहिरियों दफ़ो राजस्थान में 3 सीटूं मिलियूं। लेकिन दबाव राजस्थान वारनि जेको ठाहियो हो ते टाइम जो, उहो ॾाढो ज़बरदस्त दबाव हो। ऐं छत्तीसगढ़ में भी असां ठाहियोसीं। चाहे असां हिते सिंधी अकाडमी जो गठन करासीं तो भी दबाव में, कोई विरासत में या तस्री में रखी कोई भी राजनीतिक दल कंहिं भी समाज खे ॾींदो न आहे। ॿिन परिस्थितियुनि में राजनीतिक दल समर्थन कंदा आहिनि। हिकु त तव्हां उन्हनि जे ॾाढा क़रीब हुजो, या तव्हां एॾी ताक़त में हुजो कि उन्हनि जो कुझु बिगाड़े सघो था पिया। ऐं तव्हां मां अगरि इहो भउ पार्टी खे पइजी वियो, तव्हांजे समाज खां भउ पइजी वियो कि यार सिंधी समाज हाणे उहो पुराणो सिंधी समाज न रहियो आहे। अगरि असां सिंधी समाज खे हक़ु न ॾींदासीं ऐं चुनाव में टिकट न ॾींदासीं त सिंधी समाज जनसंघ जो पैड वोटर न आहे, भारतीय जनता पार्टी जो पैड वोटर न आहे। इहो रिवर्स भी थी सघे थो। त इहो जंहिंमहिल हिकु परिस्थितियूं पैदा थियनि थियूं जाते जाते, उते भारतीय जनता पार्टी सिंधी समाज खे महत्व ॾियणु चालू कयो आहे। इलाही राज्यनि में असांखे ओतिरो प्रतिनिधित्व नथो मिले। महाराष्ट्र जहिड़ो राज्य आहे जाते असांजो हिकु MLA आहे, जाते असांजी सिंधियुनि जी जनसंख्या मुंहिंजे ख्याल सां सभिनि राज्यनि खां वधीक महाराष्ट्र में आहे। गुजरात में असांजो हिकु MLA आहे, पहिरियों 2 MLA कंहिं टाइम ते रहिया। मध्य प्रदेश में अॼु असांजो हिकिड़ो MLA आहे। मध्य प्रदेश में घटि में घटि 2 या 3 MLA थी सघनि था, महाराष्ट्र में 2 या 3। पर इहो ईअं न मिलंदा, असांखे इहे हक़ फुरणा पवंदा। हक़ विरासत में सिंधियुनि खे कॾहिं न मिलंदा, हक़ फुरणा पवंदा। हक़नि लाइ असांखे लड़णो पवंदो ऐं अहिड़ी ऊर्जा पैदा करणी पवंदी, या असां तव्हांजो भलो करे सघूं था या तव्हांखे असां निपटाए सघूं था पिया। इहे ॻाल्हियूं जेसि ताणी दिमाग़ में अचनि थियूं न, तेसि ताणी माण्हुनि खे भउ कनि था पिया। ऐं ठीकु आहे, भारतीय जनता पार्टी वरी बि हिकु अहिड़ो दल आहे जेको सिंधी समाज खे ॾाढो महत्व ॾींदो आहे। असां सिंधी समाज भारतीय जनता पार्टी सां जुड़ियल आहियूं, छो त भारतीय जनता पार्टी अगरि असांखे ॾिए थी त कोई थोरो नथी करे, छो त असां बि उन अनुपात में पूरे देश में सिंधी समाज भारतीय जनता पार्टी खे ॾेई रही आहे। त सिंधियुनि में थोरी जेका मां कमी जी ॻाल्हि बि ॿुधाई कि असां पंहिंजी लीडरशिप खे डेवलप करण में कंजूसी था कयूं, पंहिंजे लीडरनि सां फोटो खिचाइण में थोरो सा कंजूसी था कयूं। असांखे समाज में इहो बि मैसेज ॾियणु खपे कि जाते बि हिकु लीडर सिंधी समाज जो पैदा थिए थो, ॾाढी मुश्किल सां थो थिए साईं। मां 40 साल जे राजनीतिक जीवन में घटि में घटि 60-70 दफ़ा जेल विया आहियां, संघर्ष कया आहिनि, कई दफ़ा लाठीचार्ज सहणो पियो आहे। अधिकांश समय मां अपोजिशन में रहियो आहियां। अपोजिशन में लड़ाई लड़ंदे लड़ंदे अॼु इन स्थान ते पहुता आहियूं। सरकार बि आहे, विपक्ष बि आहे। अॼु वरी असां वापसि विपक्ष में आहियूं। हाणे हफ़्तो अवल मूंखे भारतीय जनता पार्टी रायपुर जी जेका असांजी राजधानी जी बॉडी आहे, डिस्ट्रिक्ट बॉडी आहे, उनजो प्रेसिडेंट बि ठाहियो अथऊं। पिछले 13 साल खां भारतीय जनता पार्टी जो मां स्टेट प्रवक्ता बि आहियां ऐं अलॻि अलॻि मां राज्य मंत्री जो दर्जो बि मूंखे रहियो आहे। रायपुर डेवलपमेंट अथॉरिटीज़ जो मां वाइस चेयरमैन थी रहियो आहियां। तव्हां जेको मूंखां पुछणु चाहियो मां तव्हांखे ॿुधाए सघां थो। तव्हां सुठो कमु कयो आहे, बढ़ते कदम जहिड़ी संस्था खे आमंत्रित कयो अथव। निश्चित रूप से बढ़ते कदम पूरे देश लाइ असांजी हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे। समाज में अनुशासन सेखारियो आहे। राजनीति खां परे रहंदा आहिनि, ॾाढा सरल आहिनि। हे वीचारा फोटोबाजी खां परे रहंदा आहिनि। हिननि जेको मर्क्यूरी भवन ॾेखारियो तव्हांखे, उन में बि 13 लख रुपया मां पंहिंजे MLA थियमि त सभिनि खां पहिरीं जेका मां 13 लख रुपया राशि ॾिनमि त इते ॾिनमि। मुंहिंजी इच्छा हूंदी कि बढ़ते कदम खे असां जेतिरो प्रोत्साहन ॾियूं ओतिरो सुठो आहे। जगवानी साहब खे मां ई सजेस्ट कयो कि बढ़ते कदम खे घुरायो तव्हां, ऐं ॾाढो सुठो नालो अॼु थोरे समय में असांजे बढ़ते कदम पूरे रायपुर ई न बल्कि पूरे देश में कयो आहे। तव्हां सभिनि खे धन्यवाद। तव्हां जेके सवाल करणु चाहींदो ॿिए बाक़ी सां मां तव्हांजो उत्तर जी सर, त मुंहिंजो ख़ाली हिकु ई तव्हां खां क्वेश्चन हूंदो कि जेको मां तव्हांजे प्रोफाइल में पढ़ियो कि तव्हां 1980 खां राजनीतिअ सां जुड़ियल आहियो, हाणे 2020 ते, त उन में 2020 ताईं 1980 खां वठी 2020 ताईं जेको फ़र्क़ु आयो आहे राजनीतिअ में,
ऐं जेका युवा छाकाणि त युवा पार्टी जॉइन कई हुई तंहिं महिल ते, त हाणे ऐं उन टाइम ते फ़र्क़ु छा हुयो? ॾिसो, तंहिं महिल असां जंहिं महिल राजनीति जॉइन कईसीं तंहिं महिल वीचारधारा जी राजनीति, छो त मुंहिंजो परिवार जनसंघ जो हो, RSS जा असांजा फादर असांजा सदस्य हुआ, त असां उन में जॉइन कयोसीं। कल्पना न कईसीं, बचपन खां नारो लॻाईंदासीं कि प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी, लेकिन उहो सोजरो कॾहिं थींदो विश्वास न हो। पर उहो बि असां ॾींहुं ॾिसी वरितासीं, असांजी फुल गवर्नमेंट बि ॾिसी वरितीसीं, पर हक़ीक़त में असांखे कॾहिं इहो विश्वास बि न हूंदो 2-3 सीटूं असां पूरे हिन छत्तीसगढ़ स्टेट में खटंदासीं, मुश्किल सां 2 या 3 सीटूं खटंदासीं। ज़मानती जब्त थींदियूं, टिकट सॾु करे ॾींदासीं। 1980 में मुंहिंजी उमिरि 23 साल हुई, पार्टी मूंखे तंहिं महिल टिकट सॾु करे ॾिनी, पर मां फार्म भरण वियुमि 25 साल उमिरि। मतिलबु पार्टी तंहिं महिल जेके जंहिंजे मथां हथु रखंदी उहो चुनाव लड़ंदो, त ख़बर इहा हूंदी कि चुनाव खटणो न आहे, सिंबाल जनता तक पहुचाइणो आहे। ऐं अॼु जेकी परिस्थितियूं चेंज थियूं आहिनि सोशल मीडिया जे माध्यम सां, व्हाट्सएप जे माध्यम सां, फेसबुक जे माध्यम सां, जेतिरो वर्किंग खे असां फैलाए सघूं था, तंहिं महिल इहे संसाधन न, तंहिं महिल संघर्ष हो, काफ़ी असांखे लड़ाई लड़णी पवंदी, पैसनि जो अभाव हो। अॼु उहे ॻाल्हियूं कान्हनि, अॼु उहो ओतिरो वॾो संघर्ष कान्हे जेतिरो संघर्ष असांजे समय ते हो। अॼु जो नौजवान त जंहिं ॾींहुं ज्वाइन करे थो उन ॾींहुं ई उहो पतो लॻाए थो कि मूंखे कीअं जंप मारणी आहे। त इहो हिकु बेसिक फ़र्क़ु आयो आहे राजनीति में। जी सर, इहो त फ़र्क़ु तव्हां बिल्कुलु हिकदमि सही ॿुधायो, छाकाणि त अॼु जा जेका युवा आहिनि उन्हनि खे हिकदमि तुरंत फास्ट ज़िंदगी थी वई आहे, त उहो त तमामु फ़र्क़ु आयो ई आहे। इन खां पोइ जी मां तव्हां चाहींदमि, तव्हां सिंधी समाज खां बि ॾाढा जड़ ताईं जुड़ियल आहियो, त उन्हनि जे लाइ जेको तव्हां कमु करे रहिया आहियो शेवा जा, उन जे बारे में बि असांखे ॿुधाइजो, ऐं तव्हांजो मैसेज सिंधी समाज लाइ छा हूंदो? ॾिसो, सिंधी समाज लाइ मूंखे जाते जाते मौक़ो मिलियो, मां नगर निगम में पार्षद थियमि, उते जेके मौक़ा मिलिया उहे नंढा नंढा मौक़ा मिलिया हुआ कि कंहिंजे घरनि में नल पहुचाइणा आहिनि, त कंहिंजे घर जे साम्हूं रोड ठाराइणो आहे, त इहे समाज जा कम इहे हुआ। पोइ वरी जंहिं महिल मां छत्तीसगढ़ चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ में जनरल सेक्रेटरी थियमि, पोइ प्रेसिडेंट थियमि, 8 साल मां प्रेसिडेंट रहियमि, बाक़ाइदा हर 3 साल में इलेक्शन थींदो, 9 इलेक्शन मां चैम्बर ऑफ कॉमर्स में उन में मां सरकार जे सहयोग सां मां 650 दुकान ठाराया रायपुर में। ऐं ॻोल्हे करे मां सच ॿुधायां तव्हांखे, 650 दुकाननि मां 450 मां सिंधियुनि खे दुकान ॾिना, कोई वठण लाइ तयारु न हो। मां इहा ई चई करे ॾिनोमांनि कि हे 18 लख रुपए मां दुकान ॾियां थो, जंहिं ॾींहुं तव्हांखे 18 लखे में कब्जो मिलंदो उन ॾींहुं ही दुकान जी क़ीमत 1 करोड़ रुपया थींदी। तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे गर्व थो थिए, उन 450 दुकान मां सिंधियुनि खे ॾिना। उहे दुकान जंहिं ॾींहुं कब्जो मिलियो उन्हनि खे 1 करोड़ जो थी वियो, तंहिं महिल 18 लख बि पूरा न पटाया विया हुआ। रजिस्ट्री जा पैसा बि पहिरियों दफ़ो हिंदुस्तान जे इतिहास में थियो अथव, छो त डॉक्टर अमन सिंह जी सरकार ही 1 लख रुपया हिकु दुकान जे पोइतां रजिस्ट्री ख़र्च हो, उहो बि मां कैबिनेट मां माफ़ कराए 450 दुकान सिंधियुनि खे ॾियारिया। उहे दुकान जो वैल्यू अॼु 7 साल थी विया आहिनि उन मार्केट खे वरिते, उहो दुकान 2 करोड़ रुपया थी आहे। इहा वॾी उपलब्धि मुंहिंजी। मां नंढी नंढी ॻाल्हियूं त मां तव्हांखे न ॿुधाईंदुमि, इलाही वीज़ा लाइ असां कमु कयूं, पाकिस्तान जा अचनि था नंढा वॾा कम। मां मुख्यमंत्री खे हिकु असांजो डॉक्टर अमन सिंह मुख्यमंत्री हो, त हिकु संजीवनी कोष थींदो आहे जंहिंमें 1.5 लख 2 लख 2.5 लख रुपया मुख्यमंत्री हिकु मरीज़ खे कंहिं बि इलाज लाइ ॾेई सघंदो आहे। त मां 350 केस कराया, जंहिंमें 250 खां वधीक केस मां सिंधियुनि जा कराया। मां तव्हांखे ॿुधायां, हिते चकरभाटा कैंप आहे, जातां साईं लालदास साईं आहिनि, वॾा संत आहिनि, भॻवान झूलेलाल जो पूरे देश में उन्हनि अभियान हलायो आहे। तव्हां कॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि खां कंफर्म करे सघो था। 190 करीब सिंधियुनि जा दुकान हुआ जिन खे तोड़ण जो आदेश थी वियो रातो राति। साईं जन मूंखे फ़ोन कयो, SDM ॾाढो बदमाश हो, सिंधियुनि खे घटि वधि गारियूं पियो ॾिए। मां उन सां ॻाल्हायो, मां छो त मां मुख्यमंत्री जे ॾाढो वेझो हुउमि, मां उन सां ॻाल्हायोमांसि त आख़िर उहे दुकान बची विया। उहे दुकान अॼु ॾींहं तक बची विया आहिनि, मतिलबु अॼु ॾींहं तक उहे दुकान क़ाइमु आहिनि। वॾा वॾा दुकान आहिनि, मतिलबु करोड़े रुपए जो हिकु दुकानु आहे।
टोटल 2 दुकान बस स्टैंड जे आड़े अचनि पिया, बस स्टैंड जो एलिवेशन दबाइनि पिया। त मूंखे उतां जे कलेक्टर चयो कि 2 दुकान असांखे तोड़ण जी परमिशन ॾियो। मां परमिशन न ॾींदुमि। असांजा साईं लालदास जन अगरि मूंखे इजाज़त ॾींदा त मां तव्हांखे परमिशन ॾींदुमि। त मां साईं जन खां पुछो, साईं जन चयो श्रीचंद हे वाजिबु ॻाल्हि थो चए कलेक्टर, इहे 2 दुकान टुटणु खपनि, इहा सही ॻाल्हि आहे। पोइ मां कलेक्टर खे चयुमि मैं भले तव्हां 2 दुकान तोड़ियो, 192 दुकान मां 2 दुकान टुटा, 190 दुकान न टुटा। ऐं लगातार मां ॿुधायां थो तव्हांखे, अॼु बि हिकु लंबे समय खां वठी छत्तीसगढ़ में सिंधी समाज जी जेका बि कोई बि नंढा वॾा समस्या ईंदियूं आहिनि, घणियूं समस्याऊं, छो त असां उन्हनि जो नाला खणूं, उन्हनि खे यादि कयूं, मतिलबु काथे न काथे कंहिं वर्ग खे असां हेठि करण जी कोशिशि कयूं, उहो बि न आहे। पर हे त मां वॾा जेके मामला, पर जेतिरो थी सघंदो आहे ऐं समाज लाइ असां करण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं मां लीडरशिप ॾाढी तयारु कई आहे रायपुर में। छत्तीसगढ़ चेंबर ऑफ कॉमर्स में जंहिंमहिल मां ज्वाइन कयो हो, तंहिंमहिल सिंधी समाज जो 1 या 2 पदाधिकारी हूंदा। अॼु उन छत्तीसगढ़ सिंधी पंचायत में आख़िरी चुनाव बि मां जेको करायो 2.5 साल पहिरियों, त उन में बि मतिलबु मां 12-13 पदाधिकारी लड़ाया सिंधी, ऐं सभु जो सभु खटिया हुआ। त अॼु सिंधी लीडरशिप जो अभाव उते कान्हे वापारियुनि जी संस्था में। बीजेपी में बि मां आहियां, त बीजेपी में बि असीं कोशिशि कंदा आहियूं कि सिंधी वधीक में वधीक अचनि, इहा असांजो प्रयास रहंदो आहे। ऐं मुंहिंजो सिंधी समाज खे हिकिड़ो ई संदेश ॾियण जो आहे, जिते बि असांजा सिंधी लीडर कमु कनि था, ॾाढी कठिनाई में अथव। असांखे लीडरनि जी मथां जी चमक ॾिसण में थी अचे कि जगवानी साहब केॾो मस्तु नालो अथसि, जगवानी साहब कीअं गाॾियुनि में घुमे थो, जगवानी साहब मुख्यमंत्री सां गॾु वेहे थो, लेकिन अंदरि जा सूर असांखे ख़बर अथव। जेके सूर असां भोॻियूं था, असां पंहिंजे परिवार खे असां नज़र अंदाज़ था कयूं, परिवार सां कई दफ़ा ना इंसाफ़ी था कयूं। असां शायदि असां बि अगरि व्यापार जी सोच रखण वारा माण्हू हुजनि हुआ। ऐं मां जेके 40 साल राजनीति में न, मुंहिंजो पूरो परिवार वापारु कंदो आहे, मुंहिंजा 3 भाउर ॿिया बि आहिनि, गॾु आहियूं असां, तॾहिं मां एतिरो समय कढी सघियो आहियां। त हक़ीक़त में मां व्यापार में बि हुजां त हिकु सफल व्यापारी हुजां, शायदि ईश्वर जी रहमत मूंसां गॾु आहे। जीअं राजनीति में बि मूंखे सफल रखियो अथई, त मूंखे व्यापार में बि रखिया। पैसा कमाइण लक्ष्य हुजे त शायदि असां अञा बि काथे क़दम वधाए चुका हुजूं हा, लेकिन मूंखे पंहिंजे जीवन सां ॾाढी संतुष्टि आहे। समाज असांखे घणो कुझु ॾिनो आहे, समाज जे करे असां अॼु इन स्थान ते पहुता आहियूं। समाज जा हमेशह थोराए था रहूं। समाज जो बि फर्ज़ु आहे कि सिंधी लीडरनि खे कीअं पंहिंजा नंढा वॾा मतभेद ज़रूरु हुजनि, उन खे भुलाए करे पंहिंजे सिंधी लीडर जी घटिताई कॾहिं न ॿुधूं। मां हिकु नंढो उदाहरण ॾेई पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदुमि। 1977 जो चुनाव हो, मां ॾाढो नंढी उमिरि हुई, त असांजे सिंधी कैंप में कांग्रेस जो नेता विद्याचरण शुक्ला, काफ़ी वॾे नाले वारो लीडर हो। उन सां गॾु 2 सिंधी नेता आया, सिंधी कैंप में मीटिंग पिया वठनि। जीअं मीटिंग वठणु चालू कयूं त उतां जे उन कैंप में सिंधी तेली बांधा कैंप आहे वॾी हिते, HP नारवानी करके समाजवादी पार्टी जा नेता हुआ। उन जे बारे में उन कांग्रेसी घटि वधि ॻाल्हायो, त उतां जा जेके कांग्रेसी सिंधी उथी बीह रहिया कि तव्हां थींदा केरु आहियो असांजे सिंधीअ जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा। भले हू असांजे पार्टी जो न आहे, अॼु उहो हिते कान्हे को, असांजो सिंधी आहे, असांजो नेता आहे, ॿी पार्टी जो आहे, लेकिन असां ॿी पार्टी जे सिंधी लाइ बि 2 शब्द न ॿुधंदासीं तव्हांजा। तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखो, पाण वोट घुरो, असां तव्हांखे वोट बि ॾींदासीं, असां कांग्रेसी बि आहियूं, लेकिन कंहिं सिंधी चाहे कंहिं बि दल जो माण्हू हुजे, असां उन जे ख़िलाफ़ न ॿुधंदासीं। अगरि इहा भावना हिकु सिंधी में अची वई त मूंखे विश्वास आहे कि हिकु ॾींहुं सिंधियुनि जो वॾो राज ईंदो। बिल्कुलु साईं, तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं इहा हक़ीक़त आहे। त चवंदा आहिनि न भई घर की मुर्गी दाल बराबरि, असांजी हाल आहे साईं उहा। तव्हां असांजो हाल इहो ई आहे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असां पंहिंजो घर परिवार छॾे, ऐं जंहिं महिल पाण इलेक्शन विढ़ूं था साईं, त पाण खे सिर्फ़ु सिंधी समाज जा वोट न आहिनि। मां वटि MLC में सिर्फ़ु 6 सिंधी, मूं वटि 6 ॼणा सिर्फ़ु वोट सिंधियुनि जा, बाक़ी सभु हुया। कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि सां विढ़ूं था, कहिड़े तरीक़े सां पंहिंजो सिंधी दिमाग़ इस्तेमालु था कयूं, पंहिंजे खीसे में केतिरो ख़र्च था कयूं, कीअं था अचूं, उनजी क़दर, उनजी ॼाण। बिल्कुलु साईं, तव्हां जेकी ॻाल्हियूं ॿुधायूं था इहा हक़ीक़त आहे। पर मां तॾहिं बि चवंदो आहियां त असां पहिरियों सिंधी आहियूं, असांजे लाइ पार्टी
पोइ आहे मां त ओपन चवंदो आहियां पार्टी में बि त मां जंहिं सतगुरुनि सां जुड़ियल आहियां, जंहिं संतनि जी आशीर्वाद सां मां चढ़ियो आहियां, ऐं जेका भावना असां सिंधियुनि में शेवा जी आहे न सुंदराणी साहिब, उहा कंहिं बि क़ौम में कान्हे का। असांजो इतिहास असांजा संत ॾिसो, कॾहिं बि असांजा संत साईं साधराम साहिब हुजनि, साईं सतराम दास खां वठी ॾिसो तव्हां, साईं युधिष्ठिर लाल खे ॾिसो, साईं मुंहिंजे पिता साहिब ॾिसो, लखनऊ साईं ॾिसो, हिते असांखे ॾाढो सपोर्ट मिलंदो आहे। लालदास साईं जो ऐं साईं युधिष्ठिर लाल साहिब जो एतिरो सपोर्ट मिलंदो आहे, ऐं सरकार ॿुधंदी अथव साईं हिननि जी ॻाल्हि ते। साईं संतनि में ॾिसो वॾी ताक़त आहे, पर मां न ॾिठो आहे त कॾहिं के संत को पॉलिटिक्स में ईंदे। संत सभिनी खे चवंदा आहिनि बाबा तव्हां वञी ख़ुशि रहो, तव्हांखे वञी आशीर्वाद ॾींदा आहिनि, पर असांजे सोचण जो फर्ज़ु आहे, असां सिंधियुनि खे सोचणु खपे त असां कहिड़े माण्हू खे चूंडे आणियूं। ऐं इहा वाक़ई असांजी बदकिस्मती बि रही आहे सुंदराणी साहिब, त असां स्टेट लेवल खां सेंट्रल लेवल ते अञा ताईं न विया आहियूं। गिणी जुणी असां MLA या MP असांजा, हाणे हिकु दफ़ो पहिरियों असांखे शंकर लाल खे टिकट मिली, उते बि शंकर जा पंहिंजा एफर्ट्स हुया, ॿियनि माण्हुनि जी सपोर्ट हुई, सुमित्रा महाजन जी लोकल सपोर्ट हुई, ऐं CM साहिब जी सपोर्ट हुई, जो असांखे थोरो घणो नेतृत्व मिली आहे। असां तव्हांखे इहा ई रिक्वेस्ट कंदासीं, तव्हांजे हिन प्लेटफॉर्म खां असां गॾु आहियूं, सभिनी सिंधियुनि खे हिंदुस्तान में गॾु कयूं, हिकु प्लेटफॉर्म ते हाणे जंहिं महिल असां चवंदासीं झूलेलाल जो नारो हणंदासीं ऐं सभु सिंधी उन छत्रीअ हेठूं जमा थींदा, त उहो ॾींहुं सिंधी समाज लाइ ऐतिहासिक ॾींहुं थींदो, जेको असां हिंदुस्तान में चाहींदासीं। कहिड़ी बि पॉलिटिकल पार्टी हुजे उहा तव्हां ॾे असां ॾे ईंदी। जी साईं। जगवानी साहब, हिकु सुझाव आहे मुंहिंजो, इलाही संगठन आहिनि असांजा, काउंसिल ऑफ इंडिया आहे, भारतीय सिंधु सभा आहे, अलॻि अलॻि वीचारधारा सां जुड़ियल अञा बि इलाही संगठन देश स्तर ते कमु कनि था, लेकिन हिकु हिननि जो फेडरेशन ठहणु खपे। साईं इन जी ॻाल्हि असांजी जेका शंकर लालवानी साहिब सां थी हुई, असां सुझाव ॾिनोसीं त भई तव्हां सभु गॾु थियो, हिकिड़ो अम्ब्रेला असां चयोसीं शंकर लालवानी साहिब असांजा हींअर सेंटर में वेठा आहिनि, जेका ॻाल्हि उहे पुॼाए सघनि था सेंटर में, असां नथा पुॼाए सघूं, असां स्टेट ताईं पुॼाए सघूं था। त उनखे लीडर करे उनजी मातहती में जेके बि हिंदुस्तान में MLA आहिनि, उहे भले कांग्रेस जा हुजनि या भाजपा जा हुजनि या कहिड़ी बि पार्टी जो को नेता आहे, असां सभु अचो, हिकिड़ो अम्ब्रेला ठाहियूं। पर ॾुख साईं इहो थियो, अफ़सोस थियो त कुझु पार्टी वारनि असांखे चयो, जेके सोशल ऑर्गेनाइज सो कार्ड मां चवां आहिनि, या जेके लिमिटेड कंपनियूं करे पाण हलाईंदियूं आहिनि, भई असां ई हुजूं, असां खां सवाइ ॿियो को माण्हू न हुजे, भले मेंबर 6 हूंदा हुनमें पूरे हिंदुस्तान में, पर चवंदा आहिनि नाम बड़े और दर्शन छोटे, त ईअं हूंदो आहे। त पोइ उहे छा था चवनि, असां त साईं तव्हां सां न जुड़ंदासीं, असांखे तव्हां हेड कयो। अरे भई तव्हांखे त हेड कयूं, पर तव्हांजी कलेक्टर वटि बि अप्रोच कान्हे का, बाय नेम कलेक्टर बि नथो सुञाणे। अगरि MLA हूंदो, MP हूंदो, त कलेक्टर हुजे या मिनिस्टर हुजे या CM हुजे, छो जो हिकु दफ़ो कंहिं असेंबली जो अगरि को मेंबर रहियो आहे त उहो हुन गवर्नमेंट जो जवाई थी वेंदो आहे। मां ईअं चवंदो आहियां, अगरि का नगर पालिका जा मेंबर रहिया हो त तव्हां नगर पालिका जा जवाई आहियो, तव्हां हयात, छो जो तव्हां उन बॉडी जा मेंबर रहिया आहियो। अगरि शंकर भाई असांजो MP थियो आहे त उहो सेंट्रल गवर्नमेंट जो थींदो। अहिड़े तरीक़े सां असां कोशिशि कयूं था, असांखे तव्हांजी बि ज़रूरत पवंदी, या फेडरेशन जो कमु हली रहियो आहे। हे लॉकडाउन जे करे थोरो असां स्लो थियासीं, न त शंकर भाई जे घर दिल्ली में असां हिकिड़ो सम्मेलन घुराइण वियासीं, सभिनी जेके बि असांजूं आहिनि जेके सोशल ऑर्गेनाइजेशन, सभिनी खे निंड ॾींदासीं त तव्हांजो हिकु हिकु माण्हू अचे, ॿ माण्हू अचे, असां सां वेहे, असां हिकिड़ी अम्ब्रेला ठाहींदासीं, हिकिड़ी बॉडी ठाहींदासीं। ऐं पोइ जेके सिंधी समाज जूं अॼु जीअं असांजो मसइलो आहे त भई 26 जनवरी ते सभिनी क़ौमनि जूं झांकियूं थियनि थियूं, स्टेट जूं झांकियूं थियनि थियूं, असांजे सिंधियुनि जी झूलेलाल जी झांकी छो थी थिए, छो थी छा साईं 26 जनवरी ते हिकिड़ी असांखे झांकी परमिशन ॾिनी वञे। असां सोनिया गांधी सां जॾहिं मिलियासीं, जॾहिं सोनिया गांधी हुई, त मां सां गॾु कन्हैयालाल गिदवानी साहिब हुया, तव्हां गॾु हो न, मूंखे यादि, तव्हां गॾु पाण मिलियासीं सोनिया गांधी सां, जॾहिं पाण गॾु हलियासीं, उते बि नेशनल जी ॻाल्हि बि कईसीं, हुन सां झांकी जी ॻाल्हि बि कईसीं, राष्ट्रपति भवन में भी हम संत कंवरराम साहब जी डाक टिकट, हाँ वो पहिरियों असां सोनिया गांधी सां मिलियासीं, सोनिया गांधी खे इहा रिक्वेस्ट कईसीं त असांखे सिंधु भवन ॾिनो वञे, असांखे हिकिड़ो सिंधी बोर्ड ॾिनो वञे, जीअं मौलाना अब्दुल कलाम आज़ाद बोर्ड आहे, जेको मुस्लमाननि खे जेके तमामु जेके सहूलियतूं मिलनि थियूं, असांखे हिकिड़ो सिंधी अदबी बोर्ड ॾिनो वञे, त जेको असां सिंधियुनि जे लाइ कमु कयूं। अहिड़ी साॻी डिमांड राजनाथ सिंह खे हाणे सिंधी काउंसिल ऑफ इंडिया जे माध्यम सां असांजे लखनऊ जे अध्यक्ष जेके आहिनि मोहन सिंह, डॉक्टर असांजा मोहन लाल लाधाणी साहब, उनजी मातहती में मुरलीधर हुआ, मोहन दास हुआ, असां केसवाणी साहब हुआ, सभु असां जेके बि नेता हुआ सभु वियासीं। 2 दफ़ा इहो निवेदन असां राजनाथ सिंह खे बि ॾेई आया आहियूं, पर छा आहे ही कमु थींदो आहे जॾहिं उनखे फॉलो अप कयो, उनजे कढ पोइ हिकिड़ी ज़िद सां निवेदन ॾेई ईंदव त साईं मां बि ॿार खे खीर न पीआईंदा जेसि ताईं ॿारु रोअंदो न आहे। सरकारी कम में हमेशह फॉलो अप लॻंदो आहे, उहो फॉलो अप करण लाइ थोरो टाइम लॻे थो माण्हुनि खे। उमेद आहे त लॉकडाउन ख़तमु थींदो,
ये जेके 4-5 कम आहिनि असां तव्हांखे बि तकलीफ़ ॾींदासीं जो तव्हां हिकिड़ो अनुभवी नेता रहिया आहियो असांजा। मूंखे तव्हां जंहिं महिल जाते घुराईंदो साईं, मां समाज लाइ काथे बि पहुचण लाइ तयारु आहियां साईं। साईं मूंखे पक न पर यकीन आहे त तव्हां समाज लाइ एतिरनि सालनि खां संघर्ष करे रहिया आहियो, तव्हांजे सुभाउ जे हिसाब सां, तव्हांजे कम जे हिसाब सां। पर कॾहिं कॾहिं ॾुख बि थींदो आहे जॾहिं ॾिसंदा आहियूं त पंहिंजे समाज में एॾो करण जे बावजूदि अगरि काथे बि कंहिं मजबूरी आहे त असांखे थोरो उहो कमु नथो थी सघे त हिकदमि चवंदव साईं जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधाई इहा थोरी समाज खे रिक्वेस्ट आहे त असांखे उन कम ते सपोर्ट कयो। असांखे असांजो स्वभाव आहे, इहो असांजो स्वभाव आहे साईं समाज जो। ऐं वॾी ॻाल्हि मां ॿुधायां वधराणी साहिब, तव्हां बि हिते, मां बि इलेक्शन विड़ियूं आहिनि, तव्हां विड़ियूं आहिनि, कुमार विड़ियूं आहिनि, निर्मला असांजो अजमेर मूं वासुदेव साहब विड़ियूं आहिनि, असांजी टिकट लाइ बि वियासीं, कोशिशूं कयूंसीं। असां अॼु ताईं पंहिंजी पंचायतुनि खां पंहिंजे समाज खां चंदो न वरितो आहे। मां चवां न असां सभु थो चवां, मां सभु सिंधी, मां सभु सिंधी जी ॻाल्हि थो कयां। पर ॿियनि क़ौमुनि में ॾिसंदव अगरि उहो टिकट लाइ बीहंदो आहे त उनजी क़ौम वारा वञी हुनखे चंदो ॾींदा आहिनि, भाई तूं असांजे समाज जो बीठो आहे, हे 50 लख रुपया समाज जी तरफ़ां जमा करे ॾियूं था। असां सिंधी समाज में इहा बि ॻाल्हि कान्हे, असांखे खपे पाण अगरि असां ग़लती सां कंहिंखां घुरी वठंदासीं न त सॼे शहर में खुआर करे छॾींदा। असांखे साईं न कंदो गुण जे लाइ, साईं मालिक वेठो आहे, बस बस साईं लज रखंदो। बस हिकिड़ी ॿी विनती आहे त हिन प्रोग्राम मतिलबु तव्हां असां गॾिजी करे शंकर लकाल खे हिकु रिक्वेस्ट कयूं त असांजी सेंटर में बि भारतीय जनता पार्टी जी जेका राष्ट्रीय कार्यकारिणी आहे उनमें बि हिकु ॿ सिंधियुनि जो समावेश ज़रूरी आहे, जनरल सेक्रेटरी को सेक्रेटरी या कंहिं न कंहिं पद ते, जो असां हिंदुस्तान पूरे खे कोऑर्डिनेशन करे सघूं। असां अहिड़ो पत्र व्यवहार बि चालू कयो आहे जंहिंमें तव्हांजी बि सही लॻंदी, सभिनी सिंधियुनि जी बिल्कुलु बिल्कुलु साईं, मां तयारु आहियां बिल्कुलु साईं, बिल्कुलु। मां तव्हांजे ब्यास ते अॻु में ई चई छॾियो आहे त सुंदराणी साहिब उहा शख़्सियत आहे जेको सिंधी नालो पवंदो आहे त चवंदो बाबा जाते चए सही कयां, पढ़ंदो बि न आहे त लेटर छा लिखियलु। बिल्कुलु साईं, बिल्कुलु समाज जे लाइ असां जंहिं महिल बि जेको बि लेटर लिख पढ़ असांखे करणी पवंदी, असां उन लाइ हमेशह तव्हां सां गॾु बीठा आहियूं साईं। साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं पंहिंजा सुहिणा वीचार जेके सिंधियुनि जे बारे में न साईं न, पर कुझु खटियूं कुझु मिठियूं कुझु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं दिलि जी जीवन में कढणियूं पवंदियूं आहिनि, तंहिंजे करे असांखे ख़ुशी आहे। वरी बि मूंखे इहा ख़ुशी आहे त 80% समाज वरी बि जंहिं महिल को असां सिंधी भाउ बीहे थो, 80% ॾिसो वीचारधारा हर कंहिंजी पंहिंजी आहे, पर मां चवंदो आहियां जेको सिंधी तव्हांजो अगरि लीडर चूंडिजी ईंदो त पहिरियों उहो सिंधियुनि जे लाइ ॾुख सुख में त घटि में घटि हूंदो गॾु। को 19-20 थिए थी, का ग़लती थिए थी, को राति जो एक्सीडेंट थिए थो, को ॿार हेॾे होॾे थिए थो, को धर्म परिवर्तन थिए थो, ॿी ॻाल्हियूं खोड़ आहिनि ज़माने में, त अगरि पंहिंजो सिंधी भाउ हूंदो त डुकी करे, हाणे शंकर लालवाणी MP आहिनि, हिंदुस्तान पूरे में कंहिं बि सिंधीअ खे तकलीफ़ थींदा त फोन कंदा बाबा पुॼी वेंदो आहे, या फोन कंदो या कॉन्टेक्ट कंदो या सेंटर सां ॻाल्हाईंदो। त अहिड़ी नेतृत्व पाण खे डेवलप करणी आहे। यंग जनरेशन खे बि असां इहा ई वेनिती कंदासीं त अहिड़ी नेतृत्व डेवलप कयो जो असां हाणे उन स्टेज ते अची आऊं जो हाणे असां आस्ते 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 राजनीति छॾे सोशल में वञणु चाहियूं था पिया। असांजी हाणे कोशिशि आहे त असां शेयर। जी साईं। राम पंजवानी साहब चवंदा हुआ जी कि पंहिंजा पंहिंजा थींदा, परावा कॾहिं पंहिंजा कोन थींदा। बराबर। त उहो ई पंहिंजनि जे लाइ असां कंदासीं, वधाईंदासीं। ऐं मां बसि तव्हांजे हिन प्रोग्राम जे मां सभिनी खे वरी निमाणी वेनिती आहे, जिते जिते सिंधी लीडर अचे थो, नगर पालिका जी इलेक्शन हुजे, कारपोरेशन जी हुजे, ग्राम पंचायत जी हुजे, या खोड़ इलेक्शनूं ज़माने में थियनि थियूं, चेंबर ऑफ कॉमर्स जी थिए थी, किथे बि जिते सिंधी आहे अॻिते वधो, उनजी मदद कयो ऐं फ़ख्र सां चओ त मां बि सिंधी आहियां, मां बि सिंधीअ खे वोट ॾेई खटाईंदुमि, मूं में एतिरी ताक़त आहे। तो जो असांखे मूंखे ख़बर आहे हिकु सिंधी 11 न 50 वोट जमा करे सघंदो आहे। हुनजो बिज़नेस आहे, वापार आहे, नौकर आहे, चाकरनि। तंहिंजे करे पीटर सर तव्हां सुंदराणी साहिब जो धन्यवाद चवंदासीं, अॼु असांखे सुठो टाइम ॾिनो। जी पीटर सर। थैंक यू दादा सुंदरानी जी। जीअं तव्हां चयो ऐं मिस्टर आहूजा लाइ बि चयव त मां त चवंदुसि भाई इंडिया में हर शहर में हिकिड़ो सुंदरानी साहिब, हिकिड़ो आहूजा साहिब जहिड़ो माण्हू हुजे जेको असां सभिनी सिंधियुनि खे इकठो करे ऐं असां जीअं डॉक्टर गुरमुख साहिब चयो कि भाई अंडर वन अम्ब्रेला, पर जेसिताईं असांजे मेजर सिटीज़ में हर शहर में सुंदरानी साहिब ऐं आहूजा वांगुरु हिकु हिकु भाई हुजे त असां अञा पावरफुल थींदासीं, मजबूत थींदासीं। जी 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 महिरबानी साईं। जी प्रीचंद जी, तव्हांजा असां मन खां हिकु दफ़ो वरी स्वागत करे तव्हांजो शुक्रानो हिते मञींदासीं
जी गुरुजी तव्हांखे कुझु चवणो न आहे? न न न तव्हां घुराए चओ त मां हाणे जी इहो थो चवंदुसि तव्हांजे बरते कदम जी तव्हां इंट्रोडक्शन जो त मां एतिरो चवंदुमि त माण्हू जेका हुननि ॿुधायो त कहिड़े हिसाब सां हुननि चालू कयो जेको इंट्रोडक्शन ॾिनो त उन लाइ मां उन लाइ चवंदुमि माण्हू सभु हिकु जहिड़ा माण्हू सभु हिकु जहिड़ा पर के माण्हू ख़ासि थियनि था माण्हू सभु हिकु जहिड़ा पर के माण्हू ख़ासि थियनि था कंहिंजो जीअण न जीअण बराबरि आहे कंहिंजो जीअण न जीअण बराबरि आहे पर के त अमर इतिहास थियनि था अॼु जेका बरते कदम आहे उहा अमर इतिहास क़दम खयो आहे हुननि इंसानियत जे क्षेत्र में एॾो वॾो क़दम खयो आहे एॾो वॾो क़दम खयो आहे जेके कंहिंजी शेवा भावनाऊं जेका हुनजी मैनेजमेंट आहे कंहिंजी शादी हुजे कंहिंजी ग़रीब हुजे कंहिंजो सर हुजे कंहिंजो पगड़ी हुजे इंसानियत जे नाते किथे बि कम्युनिटी खे कमु पए थो त बढ़ते कदम जंहिंजो नालो ई बढ़ते कदम आहे चवंदा आहिनि न चलने को तो एक पाँव भी है पर भाई चल रहे हैं लोग चलने को तो एक पाँव पे भी चल रहे हैं लोग पर दूसरा भी साथ दे तो क्या बात है अहिड़े ई बढ़ते कदम खे तव्हां हाणे घुराईंदा पंहिंजो इंट्रोडक्शन ॾेई महिरबानी थैंक यू सो मच गुरमुख जी जेका गुरमुख जी हिते एॾी ज़बरदस्त तरीक़े सां हिननि जी इंट्रोडक्शन ॾिनी आहे मूंखे लॻे थो जीअं मां हुननि सां बि जंहिं महिल ॻाल्हायो त मां चूज़ कयो कि जेका बढ़ते कदम जी जेका सॼी टीम असां सां जुड़ी रही आहे उहा पाण बढ़ते कदम जे लाइ इंट्रोडक्शन ॾे छो जो मूं सम्झो कि मां जेतिरो इंट्रोडक्शन हुननि जो ॾींदमि उहो मूंखे लॻो कि थोरो थींदो थोरो घटि थींदो या किथे मां चुकी वेंदमि त मूंखे न खपंदो आहे कि हिन मां बिल्कुलु बि कॉम्प्रोमाइज़ कयां त मां हिते घुराइणु चाहींदमि असां सां जुड़ी रहिया आहिनि श्री सुनील अमरानी जी जेका प्रेसिडेंट आहिनि हींअर वर्तमान जा उन खां पोइ घुराइणु चाहींदमि श्री बसंत रोहरा जी जेका फॉर्मर प्रेसिडेंट आहिनि ऐं अगरि असां सां जुड़िया हूंदा श्री राजकुमार ममतानी जी जेका सेक्रेटरी आहिनि बढ़ते कदम जा सभिनि खे जय झूलेलाल जय झूलेलाल सर जय झूलेलाल सभिनि खां पहिरीं मां धन्यवाद ॾियणु थो चाहियां तव्हां ॿिन्हिनि जो हार्दिक स्वागत करणु चाहींदमि ऐं धन्यवाद मां श्वेता ज़रूरु जी। जी राजकुमार जी तव्हांजो बि हिकु दफ़ो वरी स्वागत मां हिते तव्हां सभिनीनि खे इहो बिल्कुलु अर्ज़ु करणु चाहींदमि कि जेको बढ़ते कदम इहा संस्था आहे त उन जे बारे में असांजे दर्शकनि खे तव्हां विस्तार में ज़रूरु हिते ॿुधाइजो जी बिल्कुलु मां असांजे अध्यक्ष महोदय सां निवेदन कंदुमि कि संस्था जे परिचय सां गॾु संस्था जा समस्त प्रोजेक्ट ॿुधाइनि जय झूलेलाल संस्था जो संगठन 9 जनवरी 2005 जो श्री अनिल गुरबख्शाणी जी द्वारा ऐं सॼी संस्थापक टीम द्वारा थी रहियो ऐं असां जेके संस्थापक हुया अनिल गुरबख्शाणी जी हिकिड़ा टीचर हुया हिकिड़ी उहा सोच हुई कि मां अगरि कुझु कयां त समाज लाइ कुझु अहिड़ो कयां कि हर कंहिंखे ज़रूरतमंद खे कमु अचे हे कोई असांजी जेकी संस्था आहे प्रॉपर सिंधी समाज लाइ न आहे सभिनि जे लाइ आहे प्रॉपर असां ईअं न आहे कि भई सिर्फ़ु सिंधियुनि खे ॾींदा आहियूं जेकी बि सेवा आहिनि असांजी सर्व समाज जे लाइ सेवा हली रहियूं आहिनि जीअं तव्हांखे मां शुरूअ में ॾेखारियो असांजो मर्चुरी भवन इहो लॻभॻि 2500 फुट में ठहियलु आहे जंहिंजो हेठो तल असांजी ऑफिस आहे ऐं जेकी मां तव्हांखे शुरूअ में असांजी मर्चुरी चैम्बर ॾेखारियो उन में असां श्री श्रीचंद सुंदरानी जी उन्हनि निर्माण करायो पंहिंजी विधायक निधि सां मां उन्हनि जो तहे दिलि सां धन्यवाद थो कयां जेको उन्हनि खे असांखे हिमत ॾिनी कि न अॼु सुठे कम लाइ तव्हां वाक़ई तव्हां अॻिते अचो त दान ॾियण वारा खोड़ हथ वेठा आहिनि उन ई अॻिते असां मां हलणु थो चाहियां असांजे मर्चुरी भवन मां हितां असांजी जेकी संचालन थींदो आहे स्वर्गरथ हलंदियूं आहिनि पंहिंजे शहर में 5 स्वर्गरथ पाण वटि आहिनि जेके शहर में जेके अॼु घर जीअं घर ऐं मुक्तिधाम ॾाढा दूर था थी वञनि अगरि कंहिंजे घर गमी थी थिए त उहो हुन स्वर्गरथ जे लाइ असांखे अप्रोच कंदो आहे असां हमरा वेंदो आहे उन्हनि खे उहो उन्हनि जे घर वञी करे उन्हनि जी पूरी शव यात्रा पाण मुक्तिधाम ताईं पहुचाइण में उन्हनि खे सहयोग कंदा आहियूं वर्तमान में संस्था वटि असां वटि 5 स्वर्गरथ आहिनि ऐं 2 वॾी एम्बुलेंस आहिनि 3 नंढी एम्बुलेंस आहिनि अॼु शहर ऐं सॼे भारत जी स्थिति कोरोना जे कारण एॾी ख़राबु थी रही आहे त जंहिंमें ॾाढी दिक़तूं थी अचनि ख़ासि कर कोरोना पेशेंट खे उन जी ॾिसी करे सोच के असां पाण एम्बुलेंस जो संचालन चालू करे रहिया आहियूं अगरि कंहिंखे कोरोना पेशेंट खे छा पियो थिए हाणे त घर वारे बि ॾकनि था अगरि कंहिंखे घर में कोरोना थी थो वञे त घर वारे बि ॾकनि था हुन सां चवनि था भईया हाणे परते थी लेकिन असां हुन जी सोच खे अॻिते हिकिड़ो करे कि असां पाण असांजो स्टाफ हिकिड़ो PPE किट पाए उनखे उहो एम्बुलेंस प्रोवाइड करे हुनखे जाॾे वञिणो हूंदो आहे असांजी एम्बुलेंस हुनखे पहुचाईंदी आहे
असांजे वर्तमान ऐं कॉफिन फ्रिज आहिनि असां वटि संस्था वटि हाली 12 कॉफिन फ्रीजर आहिनि। घर में अगरि कंहिंजे घर गमी थी वेंदी आहे तो कॉफिन फ्रिजर असां हुन घर मोकिलींदा आहियूं। इहे सेवाऊं असांजी लॻभॻि 24 घंटा हलंदियूं आहिनि। कोई ॾींहुं असां छुटी न कंदा आहियूं, कोई समय असांजी छुटी न हूंदी आहे। जेतिरी बि असांजी सेवाऊं 24 घंटा इंटू 7 ॾींहं हलंदियूं आहिनि। 365 ॾींहं सेवा हली रहियूं आहिनि असांजी। असांजा बढ़ते कदम संस्था जा जेके 17 प्रोजेक्ट आहिनि लॻभॻि सभु 24x7 हलंदा आहिनि। ॿी असां संचालन हलंदो आहे हितां मर्चुरी भवन में फिजियोथेरेपी सेंटर मां। फिजियोथेरेपी सेंटर मां जेको कोई अचे उन में जीअं बैक पेन आहे या जेके बि उनखे मतिलबु तकलीफ़ूं आहिनि फिजियोथेरेपी सम्झ असां हिकिड़ी डॉक्टर आहे ऐं 2 हुन असिस्टेंट आहिनि। उहो जेकी फिजियोथेरेपी असां सुबुह 9 खां वठी शाम जो 4 ताईं हलंदो रहंदो आहे संचालन। उन में बि अगरि कोई चवंदो आहे कि न भैया असां ग़रीब आहियूं, मूंखे पैसा नथो ॾेई सघां, असांजी सारी सेवाऊं आहिनि कि कोई अगरि चए थो कि न मां ग़रीब आहियां, मां पैसा नथो ॾेई सघां, त उहे सेवाऊं सॼी उन लाइ निःशुल्क थी रहियूं आहिनि। ॿियो असांजो सेंटर हलंदो आहे कोचिंग सेंटर। हाणे मां जिते वेठो आहियां इहा संस्था जो फर्स्ट फ्लोर ते हॉल आहे, कोचिंग सेंटर हॉल आहे इहो। ऐं इन जे अलावा असांजा 2 सेंटर अञा आहिनि कोचिंग सेंटर हॉल, जेके पंचायत भवन में, हिकिड़ो पंचायत भवन में, हिकिड़ो सुंदर नगर में हली रहियो आहे। कोचिंग सेंटर भवन में असां लॻभॻि हाणे 4500 ॿारनि खे कोचिंग ॾेई चुकिया आहिनि। निःशुल्क कोचिंग ॾींदा आहियूं उन में मैथ्स ऐं टैली जी, जंहिंमें ॿार को रुपए बि चार्ज न कंदा आहियूं। ऐं लाइव डेमो मतिलबु सीधो कंप्यूटर ऐं लैपटॉप उन्हनि जे हथ में ॾींदा आहियूं कि न तव्हां लाइव डेमो कयो, कि कोई क्लास वर्क न कि भई कॉपी में सेखारणु, तव्हां लाइव डेमो कयो। इन्हनि जो लॻभॻि अॼु ताईं 4500 ॿार फ़ाइदो वठी चुका आहिनि। ऐं इन में 250 ॿारनि खे नौकरी लॻी चुकी आहे, जेके अॼु पंहिंजे पेरनि ते बीह चुका आहिनि उनजी। ॿियो असांजो हलंदो आहे हितां रोटी कपिड़ा दवा दान जी। असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे रोटी कपिड़ा दवा दान। हाली त उन में कुझु थियो न आहे। पहिरें छा थींदियूं, शादियूं थींदियूं, शादियुनि में छा थींदो, रोटी खोड़ बची पवंदी। तो कैटरस जेको ठाहींदो आहे, जंहिंजे घर रोटी ठहंदी, महिनत सां रोटी ठाहींदो, असां जीअं चवंदा आहियूं अन्न जो आदर करिणो खपे। तो अन्न बची पवंदो त उहो फिटी करण जो कमु ईंदो। त उहो फिटी न करे असां उनखे पाण सभिनि जेतिरा बि कैटरस आहिनि या रायपुर में जेतिरा बि भवन आहिनि उते असांजे संस्था जा नंबर ॾिनल आहिनि। उहे वेंदा आहिनि राति जो 12, साढी 12, 1 वॻे ताईं, 2 वॻे ताईं बि उहे वेंदा आहिनि। उहे उते बासण हुननि जा असां खणी वेंदा आहियूं। उहो रोटी हुननि खां वठी उन्हनि खे फ्री करे छॾींदा आहियूं कि न उहो रोटी उहा खणी असां स्टेशन ते विराईंदा आहियूं। ग़रीब जेके सुम्ही पिया हूंदा आहिनि, जेके अॼु जंहिंजे लाइ सम्झो हिकु टाइम जी रोटी फुल्को खाइण बि ॾाढो मुश्किल सां हूंदो आहे, लेकिन जॾहिं उनखे शादीअ 56 भोग मिलंदा आहिनि राति जो 2 वॻे 3 वॻे, त उनखे लॻंदो आहे कि वाक़ई मुंहिंजो कोई आहे हो, इहा संस्था मुंहिंजे लाइ सोची रही आहे। त ॿिन्हिनि जो कमु असां इहे माध्यम ठहंदा आहियूं कि ॿिन्हिनि जो भई अनाज जो बि नुक़सानु न थिए। अन्न आख़िर किसान बि एॾी महिनत करे अन्न उगाए थो, ऐं उहो अन्न फिटी छो कयूं असां। इन ई सोचे कारण असां रोटी कपिड़ा दवा दान चालू कयो। ऐं शहर में जेके बि रईस आहिनि, जीअं अॼु कई संपन्न परिवार कि भई हिकु दफ़ो लटो वठी आया, उन खां पोइ वरी नथा पाइनि, त उहे लटा असां इकट्ठा करे रायपुर जी जेकी ग़रीब बस्ती या जेके नीडी पर्सन उन्हनि खे ॾींदा आहियूं। शर्त इहा हूंदी आहे कि उहो कपिड़ो फाटल न हुजे, बसि उनखे वापसि घुराए ड्राई क्लीन कराए फ्रेश थी करे उहो हिकिड़ो हीअं असां जीअं हाट बाज़ार टाइप जो लॻाईंदा आहियूं। हाली त कोरोना काल में इहे सेवा नथी हली सघनि, लेकिन कोरोना खां पहिरियों असांजो जेको प्रोजेक्ट आहे मेकारा में हिकिड़ो असां हाट बाज़ार पूरो लॻाईंदा हुआसीं कि अचो तव्हांखे जेके मनपसंदि बिग बाज़ार टाइप जो पूरो मॉल टाइप जो, कि तव्हांखे जेके कपिड़ा खपनि तव्हां पंहिंजा पसंदि करे खणी वञो, पंहिंजे नाप जा खणी वञो, असां न ॾींदासीं तव्हांखे जेके वणनि जेतिरा वणनि तव्हां खणी वञो। इहे रोटी कपिड़ा दवा दान में कंदा आहियूं। ऐं रोटी कपिड़ा दवा दान में सभिनि खां वॾो कमु हाणे इतिहास में असांजो थी रहियो, छोकी हाणे जेको लॉकडाउन हो असां 2 महीननि जो शुरू में, जीअं असां कोरोना काल में जीअं लॉकडाउन शुरू 22 मार्च खां चालू थियो, उन 2 महीननि जी पीरियड में रोज़ 2400 पैकेट संस्था द्वारा ठाराए करे ज़रूरतमंद बस्तियुनि में जेके जिथे लेबर फाथल हुया, कहिड़े पूरे रायपुर शहर जे अलॻि अलॻि क्षेत्र में रोज़ 2400 पैकेट 60 ॾींहं लगातार विरायासीं। इहे असांजी सभु शइ। ऐं ॿियो असांजो हलंदो आहे हिकिड़ो प्रोजेक्ट कोटना वितरण। गर्मीअ में तव्हां ॾिसंदा जीअं गांइ घुमंदी रहंदी आहे, गांइ ऐं कुते खे कोई पाणी ॾियण लाइ न हूंदो आहे, त रायपुर शहर में तव्हां जाॾे बि ॾिसंदो अॼु असां हिकिड़ो कोटना विराईंदा आहियूं। उन में नंढो सीमेंट जी टंकी हूंदी आहे कि न मूंखे गांइ ऐं कुते जी शेवा करणी आहे, त उनजे लाइ असां उहो कोटनो उनजे घर मोकिलींदा आहियूं कि भैया तव्हांजी सिर्फ़ु उनखे कयो कि सिर्फ़ु तव्हां पाणी भरे उनजी शेवा कयो। अॼु रायपुर शहर में लॻभॻि 3000 खां मथे कोटना असांजा विरहायल आहिनि। ऐं जीअं हाणे बारिश चालू थींदी आहे त असां पौधा बि ॾींदा आहियूं माण्हुनि खे, घर घर पौधा लॻाइण जा। अॼु छोकी ॾिसूं था शहर में एॾी पर्यावरण जी तकलीफ़ आहे, उन ई सिलसिले में असां पौधा वितरण बि कराईंदा आहियूं। ॿियो थींदो असांजे गर्मियुनि में पक्षियुनि जे लाइ दाणा बि खपे। अॼु पखी ॾिसो तव्हां मां त घुरी था सघूं कि मूंखे रोटी खपे, लेकिन पखी कंहिंखे चए, आख़िर उनजी बि त ज़रूरत आहिनि न। उन जी ज़रूरत खे असां सम्झी करे हिकिड़ो नंढो मिटीअ जो सकोरो ईंदो आहे,
उहो असां घर घर ॾींदा आहियूं। उन सां गॾु दाणो बि, इन लाइ कोई बि संस्था जो चार्ज कोन्हे, बसि साम्हूं वारे खे ॾिसंदो कि हा उन जी ज़रूरत, उहो लॻे थो कि हा वाकई सेवा कंदो, त हुनखे चवंदासीं कि भैया तव्हां अची असांजे मर्चुरी भवन में खणी वञो। त उहो ॾिसंदा आहियूं असां जागरूकता, यही समाज में जागरूकता आणींदा आहियूं कि बसि कंहिंजी मदद कयो। संस्था असां जेके अनिल गुरबख्शाणी हुआ, उन्हनि जो हिकिड़ो ई मूल मंत्र हो कि दुआ करने से बेहतर किसी की मदद करना। अॼु मां रुगो वेही करे घर वेही दुआ कयां भई ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, त उन सां न थी वेंदो। अॼु जेसि ताईं मां अॻिते थी अचे करे कंहिंजी मदद न कंदुमि त कीअं थींदो। त इहे जेके बि चैरिटी थींदियूं आहिनि, असां पहिरें पंहिंजे घर खां ई जेतिरा बि मतिलबु मेंबर आहिनि, उहो चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम जो नारो हुयो असां। त जेकी बि चैरिटी थींदी आहे पहिरियों असां पंहिंजे घर खां ई शुरू कंदा आहियूं। बिल्कुलु सर, संस्था बिल्कुलु। हिकिड़ो अञा त स्लोगन मां आहे, संस्था हिकु सेवाएं आहिनि। इनजी असांजी सेवायूं अनेक, जेतिरी बि मां तव्हांखे शुरू में ई ॿुधायो, असांजी सेवाऊं जेतिरी हली आहिनि लॻभॻि 24/7। हाणे मां आमंत्रण ॾियण थो चाहियां श्री राजकुमार मंगतानी जी, वर्तमान में असांजा महासचिव आहिनि। बाक़ी राजकुमार जी, तव्हांजो वॉल्यूम म्यूट ते आहे। जी क्षमा जी क्षमा। सर, हाँ, सभिनी खां वरी हिकु पहिरीं मां दफ़ो जय झूलेलाल। सभिनी खां पहिरीं मां सुहिणा सिंधी ऐं अनमोल सिंधी रतन जो धन्यवाद ॾींदुमि कि अहिड़ो सुठो प्लेटफॉर्म कढियो अथऊं। विशेष रूप सां मां गुरमुख भैया खे धन्यवाद ॾींदुमि कि अहिड़ा सुहिणा पॉलिटिशियन असां देश में आहिनि। असां वटि ऑलरेडी विचन भैया जहिड़ा नवरत्न आहिनि, ऐं हुन खां पोइ गुरमुख भैया सां बि जेके ॻाल्हाइण थियो त ॾाढो हृदय प्रसन्न थी वियो। मां ज़्यादा न ॻाल्हाए, सिधो असांजे भर्तृक्रम संस्था जे ॿिए प्रोजेक्टनि ते ईंदुमि मां। त शुरूआति में जॾहिं संस्था ठही, उन खां पोइ ॿियों प्रोजेक्ट पंहिंजो नेत्रदान जो हुयो। अखियूं दान करणु, जेके हिकु ॿिनि अखियुनि मां माण्हू, ॿ माण्हू जेके रोशनी ॾिसी सघनि था पिया, अहिड़ो सुहिणो प्रोजेक्ट असां बढ़ते कदम में आंदोसीं। त शुरू में असां जागरूकता लाइ जंहिं घर में बि कजो थींदो हुयो त असां वेंदा हुआसीं, त असांखे माण्हू ॻाल्हा ॾींदा हुया, चिलाईंदा हुया कि तव्हां असांजे मृतक जी अखियूं वठणु आया आहियो ऐं असांजी अॻिली पीढ़ी नांग ठही करे ठहंदी, हा न, इन करे असां अखियूं दान न कंदासीं। इहे असांखे ॻाल्हाए ॾोरापा ॾींदा हुया। पर जेके सम्झू माण्हू हुया तंहिं महिल अखियूं दान करणु चालू कयूं। ईअं असांजो प्रोजेक्ट चालू थियो, असांजी महिनत चालू रही। हिन में असांजो प्रभार सिस्टम आहे, अलॻि अलॻि प्रभारी हूंदा आहिनि। अॼु जी डेट में 688 रक्तदान अॼु ताईं असां पूरा करे सघिया आहियूं, सभिनी जे समाज जे आशीर्वाद सां, समाज जे सहयोग सां। ऐं हिन में मां हिकु ॻाल्हि तव्हांखे विशेष रूप सां ॿुधाइणु चाहींदुमि कि 2-3 साल पहले जॾहिं असां कंहिं घर में वियासीं, रक्तदान असांखे फ़ोन आई कि असांजे मृतक जी नेत्रदान करिणो आहे, उन्हनि जी अंतिम इच्छा हुई। त असांजी गाॾी कंहिं कारण सां थोरी लेट पहुती ऐं उन नेत्रदान न थी सघियो। त उन्होंने असांखे उल्हानो ॾिनो कि तव्हांजी वजह सां असांजे मृतक जी अंतिम इच्छा पूरी न थी सघी। त हिकु समय अहिड़ो हुयो कि माण्हू मोटिवेट न थींदा हुया नेत्रदान लाइ, ऐं हिकिड़ो समय अहिड़ो आहे कि अॼु असांखे ॾोरापा ॾींदा आहिनि कि तव्हांजी वजह सां मृतक जी अंतिम इच्छा अधूरी रही वई। त इहो असांजे कार्य जो असांजो तव्हांजो आशीर्वाद आहे। ॿियो असांजो प्रोजेक्ट जेको हिकिड़ो रक्तदान जो आहे, असां हिते रक्तदान जे क्षेत्र में सुठो कार्य करे रहिया आहियूं। ऐं रक्तदान असां इलाही सारी संस्थाउनि सां मिली करे कंदा आहियूं ऐं असांखे सभिनी जो सहयोग प्राप्त थींदो आहे। मेन रूप सां असां हिन में 4 कैंप लॻाईंदा आहियूं। 2 गवर्नमेंट सां गॾु कैंप लॻाईंदा आहियूं ऐं 2 प्राइवेट। असांजो हीअं उद्देश्य हूंदो आहे कि 4 अलॻि अलॻि जॻह ब्लड बैंक में असांजो हुते पहले यूनिट पिया हुजनि, 200 यूनिट पिया हुजनि, ताकि हेलो, हा, असांजो इहो उद्देश्य रहंदो आहे कि हर जगह असांजो पूरे शहर में 4 जगह चालू आहे साईं। पवन सर उनखे खणी अचो। हा, हालो साईं मंगतानी साहिबु, चालू आहे तव्हांजो साईं। माफ़ी चाहींदुमि मां। हा, अचो चालू आहे। जी जी, असांजो ईअं उद्देश्य हूंदो आहे कि पूरे शहर में असांजा 4 या 5 ब्लड बैंक में असांजा 100-200 यूनिट हमेशह पिया हुजनि। असांखे जॾहिं बि फ़ोन ईंदी आहे, चाहे अधु राति जो फ़ोन ईंदी आहे,
त असां उनखे उन ब्लड बैंक जो रेफरेंस ॾींदा आहियूं। ग़रीब माण्हू हूंदो आहे त उनखे अधु रेट में बि ॾेई छॾींदा आहिनि ऐं वधीक करे असांजे रेफरेंस सां ॾेई छॾींदा आहिनि, है न। उते असांजा सहयोगी आहिनि मेकाहारा वारा ऐं ॿिया ॿ ब्लड बैंक, आशीर्वाद ब्लड बैंक जो सहयोग आहे। तंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधाईंदोमांव हिकु अहिड़ो प्रोजेक्ट शरीरदान जंहिंजी बिल्कुलु बि जागरूकता देश में कान्हे की। अहिड़े शरीरदान में असां 154 शरीर असां हिते मेडिकल कॉलेज के एनाटॉमी डिपार्टमेंट खे ॾेई सघिया आहियूं। तव्हांखे हिन जी महत्वता ॿुधाईंदोमांव कि असांजे देश में जेके डॉक्टर ठहंदा आहिनि उहे इन जी पढ़ाई करे ई ठहंदा आहिनि। जेसि ताईं उहे शरीर न ॾिसंदा तेसि ताईं उहो कमु करे ई न सघंदा। त इन करे इन शइ जी ॾाढी ज़रूरत हूंदी आहे। असां वटि इन लाइ इलाही सारे मेडिकल कॉलेज जा एप्लीकेशन पिया हूंदा आहिनि। पोइ जंहिंजो टर्न हूंदो आहे असांखे बॉडी मिलंदी आहे, असां उन्हनि खे ॾींदा आहियूं। उहे ॾाढो उन्हनि खे ॾाढी इहा हेल्प थींदी आहे। तव्हांखे हिकु ॻाल्हि इहा जानकारी ॾींदोमांव कि संस्था जो जेको उद्देश्य आहे चैरिटी बिगिन फ्रॉम होम। भई संस्था कोई बि अहिड़ो कार्य पहले जेको हूंदो आहे ॾुखियो कार्य सुठो कार्य पंहिंजे घर मां चालू कंदी आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव कि असांजे संस्थापक महोदय स्वर्गीय श्री अनिल गुरबख्शाणी जी जो माता साहब जो देहांत थियो हुयो त असां शरीरदान जी प्रक्रिया चालू कईसीं। चैरिटी बिगिन फ्रॉम होम खे बढ़ते क़दम ॾाढी प्राथमिकता ॾींदी आहे। इन जे अलावा मां तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो अनूठो प्रोजेक्ट ॿुधाईंदोमांव कि तव्हां हैरान रहिजी वेंदव कि हिकु असां हिते स्वरोजगार योजना हलाईंदा आहियूं। हुन में छा थींदो आहे, स्वरोजगार योजना में असां 10,000 खां 50,000 ताईं बिना व्याज जे लोन ॾींदा आहियूं, है न। उन में असां कंहिंखां बि व्याज न वठंदा आहियूं बल्कि 12 बरोबर किस्तनि में उन्हनि जी रक़म वठंदा आहियूं। जीअं असां खां कंहिं 20,000 वरिता त 2,000 महीने जा असां उन खां चेक वठंदा आहियूं ऐं उन चेकनि जे बदिले में असां उनखे 20,000 ॾींदा आहियूं। हिते छा आहे, फाइनेंस जे नाले सां ॾाढी लूट आहे कई जॻह, है न। जेको 2% में बि कंदा आहिनि, 5% में बि, 10% में बि कमु कंदा आहिनि। त असां अहिड़े परिवारनि खे ख़ासि कर असां सिंधी परिवारनि खे ॾाढी हेल्प कंदा आहियूं। अॼु ताईं हिन प्रोजेक्ट में पिछले 8-10 सालनि में लॻभॻि 90 लख रुपया ट्रांजेक्शन थी चुकियो आहे ऐं लॻभॻि 600 माण्हू या 500 माण्हू लाभान्वित थी चुकिया आहिनि। इन सां उहो घर में पंहिंजो पापड़ जो, गीचे जो इलाही सारा कारोबार कंदा आहिनि जंहिंसां उन्हनि जी हेल्प थींदी आहे। असांखे कोई ईंदो आहे दुकानदार, असांखे ज़रूरत आहे, उनजी असां स्क्रूटनी कंदा आहियूं। विश्वास कंदव असां वटि हाणे हिन कोरोना काल में एॾा एप्लीकेशन आया, लॻभॻि असांखे हिकु महीने में 500 एप्लीकेशन आया। 500 एप्लीकेशन में असां लॻभॻि 100 ॼणनि जो सेंक्शन कयोसीं, छोकी फंड बि संस्था खे ज़रूरत हूंदी आहे। जीअं जीअं फंड जी अवेलेबिलिटी हूंदी आहे तीअं तीअं संस्था कंदी आहे। स्वरोजगार योजना जो नालो आहे रंग दे जीवन, माण्हुनि जे जीवन में रंग भरण वारी अहिड़ी रंग दे योजना आहे, रंग दे योजना। तंहिंखां पोइ हिकिड़ी ॿी बि सुहिणी योजना अथव छात्रवृत्ति स्कॉलरशिप। स्कॉलरशिप में असां छा कंदा आहियूं कि स्कॉलरशिप में असांजो छा थींदो आहे कि असां जेके बि होनहार ॿार आहिनि, होनहार ॿारनि जा एप्लीकेशन घुराईंदा आहियूं ऐं उन्हनि जी 3 क्राइटेरिया आहिनि असांजा। हिकु त उन्हनि जा परसेंटेज 70% हुजणु खपे, ॿी ॻाल्हि हो 8 खां मथे हुजणु खपे, है न। टी ॻाल्हि हो ग़रीबी मतिलबु उनजो इनकम घटि हुजणु खपे, है न, जेको ॿारनि खे नथो पढ़ाए सघे। त असां अहिड़ा ॿारनि जा एप्लीकेशन घुराईंदा आहियूं ऐं उन मां स्क्रूटनी करे असांजी टीम, असांजा जेके प्रभारी आहिनि, असांजे सदस्य आहिनि, घर घर वञी करे स्क्रूटनी कंदा आहिनि। जेके लाइक़ु हूंदा आहिनि उनखे असां ॾींदा बि आहियूं ऐं जेके न हूंदा आहिनि ऐं जबरन एप्लीकेशन उन्हनि खे सेखत बि ॾींदा आहियूं कि तव्हां ईअं न कयो। ऐं तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधायांव, आश्वासन ॾियांव कि असां भले संस्था सर्व समाज जी संस्था आहे, असां हिते असांखे सर्व समाज जो सहयोग मिलंदो आहे ऐं सर्व समाज में असां बि कंदा आहियूं, पर इंटरनली असां सिंधी समाज खे सपोर्ट कंदा आहियूं। जेको असांजो धर्म आहे, असांजो जेको फर्ज़ु आहे। संस्था जे अञा बि प्रोजेक्ट आहिनि, लॻभॻि 16-17 प्रोजेक्ट हलंदा आहिनि। हाणे मां जेको संस्था जे शुरू खां फाउंडर मेंबर आहिनि ऐं असांजा एक्स प्रेसिडेंट श्री बसंत रोहरा जी खे मां आमंत्रित कंदुमि उहे अचनि ऐं जेके अञा बि 4 प्रोजेक्ट आहिनि, अहिड़ा मर्मस्पर्शी प्रोजेक्ट अथव जेके तव्हां ॿुधी करे तव्हां हैरान रहिजी वेंदव। ॾाढा असां सुठे तरीक़े सां उनखे निभाईंदा आहियूं। श्री बसंत रोहरा जी जो स्वागत आहे उहे मुंहिंजे ई मोबाइल में ॻाल्हाईंदा, थोरो सो उन्हनि जो नेटवर्क में प्रॉब्लम अथनि, मुंहिंजे ई मोबाइल में ॻाल्हाईंदा। ठीक आहे।
जय झूलेलाल। तव्हां जय सभिनि खे झूलेलाल। वाधायूं। जी, तव्हां सभिनि खे वाधायूं हेॾो सुहिणो प्लेटफॉर्म तयारु करण लाइ। तव्हां बधाई जा पात्र आहियो। अहिड़ो सुहिणो प्लेटफॉर्म सां असांखे बि काफ़ी जेके कम थियनि था पंहिंजे द्वारा उन जी जानकारी मिले थी पई, ऐं इहा जानकारी अॻिते अञा सभिनी खे मिलंदी रहे। ऐं मां अॻिते जेको संस्था जो प्रोजेक्ट आहे उन्हीअ जे प्रकाश विझंदुमि। संस्था जो ॾाढो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट वृद्धाश्रम। वृद्धाश्रम में चवंदा आहिनि पंहिंजे समाज में कि इहे हुजण ई न खपनि। असां जहिड़ो सुसंस्कृत समाज में इहे वृद्धाश्रम जी आवश्यकता छो? माता पिता खे पंहिंजो ॿार उनजो पंहिंजे घर में रखे। लेकिन जेके असांजा फाउंडर आहिनि स्वर्गीय अनिल गुरबख्शाणी जिन्हनि हिन संस्था जी नींव रखी, उहे चवंदा हुया कि भई जंहिंजो कोई ॿार न हुजे, जंहिंजी धीअ हुजे ऐं परिणिजी सावरनि हली वई हुजे, उहो पंहिंजी धीअ वटि न रहणु चाहींदा हुजनि, त अहिड़नि माण्हुनि लाइ बि वृद्धाश्रम हुजणु ज़रूरी आहे। ऐं उन ई सोच सां हिन जी स्थापना कई वई 2008 में। ऐं 12 सालनि जो जेको अनुभव रहियो उहो ॾाढो ई भरपूर अनुभव रहियो। हिन विच में 30 बुजुर्ग असां वटि सीट आहिनि। 30 जूं 30 हमेशह फुल रहंदियूं। त पाण खे जेको 31 बुजुर्ग अचे पियो रहण लाइ, उनजे लाइ जॻह न पई बचे, त उन्हीअ टाइम ई संस्था जा जेके प्रभारी हुया उन्हनि इहा चालू कयो कि जेके पुराणा बुजुर्ग आया आहिनि उन्हनि में काउंसलिंग करके, जंहिंजे ॿार आहिनि या दूर जा रिश्तेदार आहिनि, उन्हनि खे सॾु कराए, उन्हनि खे सम्झाए करे, कुझु बुजुर्गनि खे सम्झाए करे काउंसलिंग जो कमु चालू कयो। ऐं हिन वक़्त ताईं उन वृद्धाश्रम मां 56 बुजुर्ग अहिड़ा निकिता जेके 2 महीना 4 महीना या 12 महीना रहण खां पोइ पंहिंजे घर वापसी थी उन्हनि जी, ऐं पंहिंजे ॿारनि सां गॾु वञी करे ख़ुशीअ सां रहिया। छो त हिकु दफ़ो थोरो ॿारनि सां दूर रहण सां ॿिन्ही खे उन्हनि जे पतो पवंदो आहे कमी जो, ॿारनि खे पंहिंजे माता पिता जी कमी जो ऐं माता पिता खे पंहिंजे ॿारनि जी कमी जो अहसासु थींदो आहे। कुझु समाज जे तरफ़ां बि प्रेशर ईंदो आहे ऐं इन्हीअ सम्झाइण सां ॿई धुड़ियूं मिली करे पोइ गॾु रहण लाइ मेंटली प्रिपेयर थी वेंदियूं। इन में ॾाढी वॾी सफलता मिली। इन जे अलावा कुझु अहिड़ा बि बुजुर्ग आया जिन जा कोई न हुयो ऐं आजीवन असां वटि रहिया। इन्हनि 12 सालनि में लॻभॻि ईश्वर जी दया सां लॻभॻि 30 अहिड़ा बुजुर्ग निकिता जिन उते ई आश्रम में ई चोलो छॾियो ऐं उन्हनि पूरो उन्हनि जी जीवन जी सेवा, उन मरणो तक सेवा उन्हनि जी आश्रम जे माध्यम सां थी। अहिड़े नमूने सां उन आश्रम में 30 जेके पंहिंजा गुज़ारे विया बुजुर्ग, जेके 56 जेका घर वापसी थी ऐं जेके 30 वर्तमान में रहनि था, 116 बुजुर्गनि जी टोटल सेवा आश्रम जे द्वारा थी रही आहे। उतां हिकिड़ो ॿियो बि प्रोजेक्ट हलंदो आहे पंहिंजे आश्रम मां, मुझे भी जीने दो। इन प्रोजेक्ट जे अंतर्गत जीअं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि माण्हू जिन जी मानसिक स्थिति ठीकु न हूंदी आहे ऐं उन्हनि खे पाण बुजुर्गनि सां गॾु न रखी सघंदा आहियूं ऐं उन्हनि जी उमिरि बि बुजुर्गनि जेतिरी न हूंदी आहे। आमतौर ते पाण ॾिसंदा आहियूं कि रोड ते घुमंदा रहंदा आहिनि, न लटा पाईंदा आहिनि, न उन्हनि जो रोटीअ जो ठिकाणो हूंदो आहे, न कुझु उन्हनि जो रहण जो ठिकाणो हूंदो आहे। त अहिड़नि 15 खे जिन खे असां दरवेश बि चवंदा आहियूं, उन्हनि खे असां पंहिंजे भाषा में, त उन्हनि 15 दरवेशनि जी पहचान कई वई। ऐं उन वृद्धाश्रम में रोज़ हिकु माण्हू 15 टिफ़िन तयारु करे, 15 माण्हुनि जी रोटी तयारु करे 12 वॻे निकिरंदो आहे ऐं सभिनि बुजुर्गनि खे उते दरवेशनि खे रोटी खाराए करे शाम जो 5 ताईं वापसि ईंदो आहे। इहा बि हिकु सेवा हलंदी आहे। इन सेवा में इनखे असां पाण मुझे भी जीने दो जो नाम ॾिनो आहे। त इन सेवा में हर हफ़्ते पंहिंजा मेंबर बि वेंदा आहिनि, उन्हनि जा कपिड़ा बदिलाइण, उन्हनि जो सनानु कराइण, उन्हनि जी कटिंग शेविंग कराइण, इहो सेवा थींदी आहे। जंहिंमें हिन वक़्तु इन्हनि जे लाइ हिकु स्थाई रहवास जी बि प्लानिंग संस्था करे थी। असांजे अध्यक्ष महोदय श्री सुनील अमरानी जी जे नेतृत्व में संस्था प्रयासरत आहे। असांजा ॿिया जेके संयोजक आहिनि संस्था जा, श्री इंद्र डोडवानी, उहे ॾाढे हिन में अॻिते लॻल पिया आहिनि कि भई हिन
हिकिड़ी नई बिल्डिंग भी ठहे थी पई संस्था जी नए वृद्धाश्रम जे लाइ, उते हिकिड़ी फ्लोर ते पाण यदि इहो प्रोजेक्ट चालू करे सघूं त जेको वर्तमान में वृद्धाश्रम हले थो उहो पंहिंजो किराए जी बिल्डिंग में थो हले, ऐं हिकिड़ो उन्हीअ जे लाइ नयो भवन जो बि निर्माण कार्य चालू आहे, जंहिंमें उहो पंहिंजी ज़मीन हिकिड़े दानदाता जे माध्यम सां प्राप्त थिया। संस्था उनखे अॻिते पूरो करे ऐं उन में वृद्धाश्रम खे शिफ्ट कंदी। इन जे अलावा पंहिंजो चालू जी 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 अचे थी आवाज़ अचे थी। इन जे अलावा उते ई फर्स्ट फ्लोर में पाण हिकिड़ो बाल आश्रम जी बि प्लानिंग था कयूं। सेकेंड फ्लोर ते पाण उते हिकिड़ो छात्रावास जी बि प्लानिंग था कयूं, जेके ॿाहिरियों रहण ईंदा आहिनि पढ़ाईअ जे लाइ ॿार या कुझु कमुकार लाइ ईंदा आहिनि। त अहिड़े ई प्रकार सां हुन बिल्डिंग जी परिकल्पना आहे कि हिकु फ्लोर ते बुजुर्ग, हिकु फ्लोर ते ॿार ऐं हिकु फ्लोर ते रोजगार जे संदर्भ में शहर अचण वारा जेके महिलाऊं आहिनि, विशेष कर उन्हनि जे लाइ त बच्चे बूढ़े जवान टई हिकु ई बिल्डिंग में हूंदा त टई हिक ॿिए जो ध्यानु रखी सघंदा। ऐं इन वृद्धाश्रम जे अलावा हिकिड़ो पंहिंजो ॿियो सुठो प्रोजेक्ट हलंदो आहे गौशाला जो। आमतौर पर पाण ॾिसंदा आहियूं कि गौशाला माना उते अहिड़ियूं गायूं जेके खीर ॾींदियूं न उनजी इनकम सां गौशाला हलंदी आहे। लेकिन जेकी बढ़ते कदम जी गौशाला आहे उनजी ख़ासियत इहा आहे कि केवल उते उन्हनि गायुनि खे पाण खणी वेंदा आहियूं जेके घायल या बीमार अवस्था में काथे रोडनि ते या काथे बि पाण खे मिलंदियूं आहिनि। ऐं उन्हनि खे जनरली छा थींदो आहे कि उमिरि वधीक थी वञण जे करे उहे खीर न ॾींदियूं आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे माण्हू छॾे ॾींदा आहिनि, जंहिंजे करे उहे रोडनि ते घुमंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो कंहिं महिल बीमारी जे सां या कंहिं महिल एक्सीडेंट थींदो आहे त अहिड़ियुनि गायुनि खे संस्था उन्हनि जो इलाजु कंदी आहे पंहिंजी गौशाला में आणे करे ऐं उन्हनि जो उते रख रखाव कंदी आहे, वरी उन्हनि जी पूरी सेवा कंदी आहे। ऐं हिन वक़्तु 200 खां वधीक गायूं उते आहिनि, जंहिंमें केवल मात्र 10 गायूं जेके खीर ॾींदियूं, बाक़ी 190 गायूं खीर न ॾींदियूं। त इन्हनि में छा थींदो आहे कि जेके इन जो ख़र्च हलाइण लाइ पाण हिकिड़ो गौदान जो कार्यक्रम कंदा आहियूं हर साल, जंहिंमें महाराज बि चवंदा आहिनि कि भई हिकु गौदान करण सां पाण खे ॾाढो वॾो हुनजो फल मिलंदो आहे ऐं पंहिंजो मुक्ति थींदी आहे, अॻिले जन्म जे कर्मनि में पाण खे हुनजो लाभ बि मिलंदो आहे। त उहो साक्षात गौदान पाण परिवारनि खां कराईंदा आहियूं ऐं उन्हनि सां जेकी दान राशि प्राप्त थींदी आहे उन्हीअ सां गौशाला जो संचालन थींदो आहे। ऐं इन ई प्रकार सां जेको गौशाला सां गॾु गॾु पाण हिन वक़्तु 8 सालनि में लॻभॻि 600 अहिड़ियूं गायूं आहिनि जिन जी मरणोपरांत ताईं मृत्यु पर्यंत सेवा संस्था कई आहे। यानी पाण चई था सघूं कि 200 गायूं जेके पाण वटि हिन वक़्तु आहिनि ऐं 600 लॻभॻि गायूं जिन जी मृत्यु पर्यंत सेवा संस्था जी गौशाला में थी, त पाण जी गौशाला में 800 गायुनि जी फ़िलहाल सेवा थी चुकी आहे। इन जे अलावा पंहिंजा जेके ॿिया जेके कार्यक्रम आहिनि जेके लगातार हलंदा रहंदा आहिनि संस्था जा, उन्हनि जे बारे में मां ॿुधाइण लाइ ऐं धन्यवाद संस्था जे तरफ़ां अर्पित करण लाइ मां अध्यक्ष महोदय खे सॾु कयां। उन खां पहिरियों मां संस्था जे संस्थापक जे बारे में 2 लाइनियूं चवणु चाहींदुमि जेकॾहिं समय हुजे त। अनिल बिल्कुलु साईं हुया जी बिल्कुलु साईं, तव्हांजे लाइ समय तव्हां एॾा सुठा कम करे रहिया आहियो, असां तव्हां लाइ समय न कढंदासीं साईं, इहा चवणी बिल्कुलु साईं। जी जी धन्यवाद साईं, धन्यवाद। संस्था जे संस्थापक स्वर्गीय अनिल उर्बखाणी 2000 में पहिरियों सामूहिक विवाह सां शुरूआत कई हिते रायपुर में, ऐं 31 सामूहिक विवाह खां पोइ उन्हीअ ई साल वरी 8 महीननि खां पोइ 51 सामूहिक विवाह थिया उन्हनि जे नेतृत्व में। तंहिंखां पोइ उन्हनि हिकिड़ी संस्था जी स्थापना की, जंहिं संस्था जो नालो हुननि बढ़ते कदम रखियो। त बढ़ते कदम संस्था जी शुरूआत जेका पगड़ी सेवा नेत्रदान शरीरदान जिन जी जानकारी तव्हांखे महासचिव महोदय ॾिनी उहा त थी ई, उनजे अलावा उन्हनि जो हिकिड़ो ॿियो बि
हुयो प्रयास संस्था हुई हिकिड़ी, उन में बि उहो ॾाढो कमु कंदा हुया ऐं उन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी जेका आहे समाज सेवा जे नाले करे सॼी हुई। इन जो हिकु उदाहरण ॾींदा हुया कि हिकु दफ़ो उहे वञनि पिया कुझु पुराणा कपिड़ा खणी करे हिकिड़े स्कूल में ॿारनि खे उहे कपिड़ा ॾियण लाइ, उहे पंहिंजी स्कूटर ते पिया वञनि, त उन स्कूटर में जंहिं महिल वञनि पिया त उन्हनि जी स्कूटर अचानक तालाब जे किनारे अनबैलेंस थी करे तालाब में जे किनारे हली करे स्लिप थी वई ऐं उहे कपिड़नि सूधा तालाब में किरी पिया ऐं पाणीअ में छटपटाइण लॻा। उन्हनि खे कुझु सम्झ में न पियो अचे कि छा थींदो हाणे। ऐं उन्हनि जी ज़ुबानी जेका असां ॿुधी आई आहे कहाणी, उन्हनि खे अलॻि काॾों ख़ाली हुई कि कोई अचवञ वारो बि न हुयो, अलाए कंहिं उन्हनि खे उतां कढी करे ॿाहिरि वठी आयो ऐं पूरे गीलनि कपिड़नि में उहे जेके कपिड़ा जेके पुराणा खणी पिया वञनि उहे बि गीला थी विया, उन्हनि जा जेके लटा पातल उहे बि गीला थी विया। उन हालति में स्कूटर हलाए करे वरी उहे जंहिं महिल स्कूल पहुता त उते जेके उन्हनि चेहरे ते ख़ुशी ॾिठी, ॿारनि जे चेहरे ते जंहिं महिल उन्हनि खे उहे कपिड़ा मिलिया त उन्हनि खे इहो लॻो कि हे जेको कमु थियो आहे अॼु, मुंहिंजी न त मृत्यु निश्चित हुई, जेको मां कपिड़ा खणी करे पहुतो आहियां हिननि ॿारनि जे चेहरे ते जेका ख़ुशी आई आहे, हिन जे करे ई मां जीवित बचियो आहियां ऐं हिननि जी ख़ुशी जे करे ई अॼु ईश्वर मूंखे उतां कढी करे हिन ताईं मोकिलियो अथई। त अॼु खां पोइ मां पंहिंजो पूरो जीवन समाज सेवा जे प्रति समर्पित थो कयां। इहा उन्हनि भावना रखी करे ई समाज सेवा में एंट्री कई हुई ऐं उन खां पोइ वाकई में उन्हनि पंहिंजे कॾहिं न परिवार खे ध्यानु ॾिनो, न कभी पंहिंजे कंहिं सामाजिक रुतबे ते ध्यानु ॾिनो। 24 कलाक सेवा में, यानी 24 कलाक उन्हनि जी फ़ोन ऑन हूंदी हुई, राति जो 2 वॻे 3 वॻे ताईं उहे फील्ड में रहंदा हुया। असां ख़ुदि उन्हनि खे चवंदा हुआसीं गुरु जी, असां उन्हनि खे प्रेम सां चवंदा हुआसीं, गुरु जी तव्हां सुम्हंदा कंहिं महिल आहियो, तव्हां राति जो 2 वॻे ताईं कमु था कयो। कंहिं महिल असांखे बि फ़ोन कंदा हुआ असांजे सभिनी साथियुनि खे कि भई ये काम है, आ जाओ यदि खाली हो तो। उन्हनि जी पहिरीं ख़ासियत इहा हूंदी हुई, पुछंदा भैया आप यदि खाली हो तो आ जाओ। त अहिड़े तरीक़े सां उन्हनि जी जेका मेंबरनि खे जोड़ण जी टेक्निक हुई, जंहिं महिल उहो पाण उन कम खे कंदा हुआ ऐं उन सां गॾु गॾु मेंबरनि खे बि प्रेरित कंदा हुया, त मेंबर उते वञी करे भाव विहल थी वेंदो हुयो ऐं संस्था जे प्रति एतिरो जुड़ी वेंदो हुयो, समर्पित थी वेंदो हुयो। अॼु ओड़ा पंहिंजा काफ़ी मेंबर आहिनि, लॻभॻि 50-100 मेंबर आहिनि, 100 मेंबर आहिनि जेके हिन वक़्तु बि उन्ही दरिया दिली सां कमु कनि था पिया, उन्ही भावना सां कमु कनि था पिया। इन्हीअ जे करे संस्था अॼु बि हली रही आहे। न त पाण जेके हुननि 2005 में संस्था शुरू कई, 2012 ताईं ई उन्हनि खे जीवन मिलियो ईश्वर जे तरफ़ां। 14 जुलाई 2012 जो उन्हनि असांजो साथ उन्हनि जो छुटिजी वियो, उहे ईश्वर जी शरण में हली विया। लेकिन 7 सालनि में हे जेतिरा बि प्रोजेक्ट अध्यक्ष महोदय श्री सुनील अमरानी ऐं महासचिव महोदय श्री राजकुमार मंगतानी ने जेके ॿुधाया ऐं जेके कुझु मां ॿुधाया, इहे सभु प्रोजेक्ट उन्हनि पंहिंजे 7 सालनि जे आख़िरी जे जीवन काल में शुरू कया। ऐं अॼु असां 100 मेंबर मिली करे बि उनखे सिर्फ़ु मेंटेन था कयूं ऐं मेंटेन करण में असांखे इलाही ताक़त थी लॻे। असां कुझु नयो प्रोजेक्ट ई नथा सोचे सघूं, जेतिरा प्रोजेक्ट उन्हनि 7 सालनि में शुरू करे छॾिया, त पाण उनखे संभालण में ई जी एतिरो ताक़त थी लॻे। साईं, हाणे कुझु सवाल आहिनि जेके तव्हांजे एॾे सुठे जेके शेवा जा कार्य आहिनि, जे हक़ीक़त पुछो त लिखण ते वेठुमि मां त मां लिखी न सघियुमि, आख़िर मां थकिजी पियुमि त एॾा कार्य तव्हां करे रहिया आहियो। त भई पर चवंदा आहिनि न, तॾहिं साईं खे को कमु करणो हूंदो आहे, उन सतगुरूअ खे को कमु करणो हूंदो आहे, सचे साईं खे कमु करणो हूंदो आहे, त उहो पंहिंजो रूप मटाए करे कंहिंखे निमित कंदो आहे। त अहिड़ा जेके तव्हांजा अनिल गुरबख्जाणी हुया, उन्हनि खे बि उन सचे साईं, उन संतनि का रहमत हूंदी उन्हनि में, जो हुननि खे उहो ॾेखारियऊं रस्तो ऐं उनजे माध्यम सां इहे कम जी शुरूआत थी। हाणे ताईं जीअं तव्हां ॿुधाई ॻाल्हि, त जेको बॉडी जी डोनेशन आहे, इहा वाकई ॿुधायूं तव्हांखे त तमामु घटि मुल्क जे घटि शहरनि में संस्थाऊं आहिनि जेके इहा बॉडी डोनेशन में हिसो वठंदियूं आहिनि। मां बि एनाटॉमी जो स्टूडेंट रहियो आहियां, मां बि मेडिकल में MBBS कई आहे, मूंखे ख़बर आहे 1st ईयर 2nd ईयर में एनाटॉमी में हिकु असांखे बॉडी मिलंदी, असां 60-60 ॼणा हिकु बॉडी ते चिंबड़दा, ॼण कीवलियूं चिंबड़ी हूंदियूं आहिनि न खंड जे मथां, ईअं वञी चिंबड़दा। त भई त डिसेक्शन करण महिल असांखे ॾेखाम न ईंदो त बॉडी में आहे छा। ठीकु आहे, हाणे टेक्नोलॉजी चेंज थी वई आहे,
पर इहा वॾो हिकिड़ो वॾो ऐं ख़ासि कर उन्हनि परिवारनि जो धन्यवाद जेके बॉडी डोनेशन था कनि, छो जो बॉडी डोनेशन करण वारनि खे बि धन्यवाद करणु खपे। ऐं जंहिं महिल असां बि हिते जलगांव में हिकिड़ी हॉस्पिटल हलाईंदा आहियूं नेत्र ज्योति जी, जेको मां चेयरमैन आहियां बाबा गरीबदास नेत्र ज्योति जो, त मूंखे कॾहिं कॾहिं महसूस थींदो आहे जॾहिं कंहिंखे असां अखि जी रोशनी वटि मोटी ईंदी आहे त जंहिं महिल उहो अखि खोलींदो आहे ऐं जेका हुनजी अखि में चमक ईंदी आहे न साईं, उन मालिक जे प्रति ऐं उन कमु करण वारे जे प्रति। हाणे सुवाल साईं हीअं आहिनि ॿ चारि असांजा, त तव्हां जॾहिं संस्था शुरू कई त तव्हांजा मेंबर टोटल उन वक़्तु घणा हुया? जी, संस्था जी शुरूआत पाण जेके संस्था जा संस्थापक मञींदा आहियूं उन्हनि 3 ॼणनि खे, जेके 3 दोस्त हुया, जंहिंमां स्वर्गीय अनिल रुबक्छाणी असांजे गुरु जी पहिरियों, उन्हनि जो ॿियो दोस्त श्री जगदीश छुगानी जी ऐं उन्हनि जो 3यों दोस्त श्री शंकर आसूदानी जी। जंहिंखां पोइ इन्हनि टिनी मिली करे संस्था जे निर्माण करण जी सोची ऐं उनखां पोइ जंहिं महिल संस्था ठही त उन्हनि समाज जे ई अहिड़नि युवा साथियुनि खे इकठो कयो जेके समाज जे बारे में सोचींदा हुया, पॉज़िटिव कुझु करणु चाहींदा हुया, पंहिंजो टाइम ॾियणु चाहींदा हुया। त अहिड़ा 35 माण्हुनि खां उन्हनि शुरूआत कई। 35 माण्हू जेके हुन में पहिरीं मीटिंग में आया, उनखां पोइ उहे धीरे धीरे हिकु हिकु करके प्रोजेक्ट आयो, वरी नया मेंबर जिनजी संख्या 35 खां पोइ धीरे सां 50 थी, वरी 70 थी, अॼु पाण 100 ते पहुची विया आहियूं। लेकिन मोटा मोटी 100 मेंबर बि हूंदा आहिनि त उन में कुझु अहिड़ा हूंदा आहिनि टाइम कुझु घटि ॾींदा आहिनि, कुझु वधीक ॾींदा आहिनि, तॾहिं बि अॼु संस्था जा सभु सेवा कार्य सभिनी मेंबरनि जे सहयोग सां हलनि था पिया। हा साईं, हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जंहिं महिल तव्हां 100 मेंबर आहियो ऐं तव्हांजा एॾा डिफरेंट प्रोजेक्ट्स आहिनि, त छा तव्हां सभु कमेटियूं ठाहियूं हूंदियूं, हर कमेटी खे अलॻि अलॻि कार्य ॾिनो हूंदो, अलॻि अलॻि उनखे शेवा जो भाव ॾिनो हूंदो, या कुझु जनरल तव्हां कोई बि वेंदो आहे? न, हिन में पंहिंजो जेको प्रोजेक्ट जा इंचार्ज ठाहींदा आहियूं, हिकु प्रोजेक्ट जे मथां 4 या 5 इंचार्ज हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे फुल पावर हूंदो आहे कि उहे पंहिंजे प्रोजेक्ट में जेको बि चेंज करणु चाहिनि, जेको बि उनखे सुठे नमूने सां पूरो करणु चाहिनि, उहे पाण निर्णय वठी करे ऐं करे था सघनि। उन्हनि खे स्वतंत्र प्रभार जहिड़े नमूने सां जीअं स्वतंत्र प्रभार वारा मंत्री थींदा आहिनि, अहिड़े नमूने सां। ऐं उन्हनि खे जेको फंड हूंदो आहे ॼण जी, उहो जेके पंहिंजा कोषाध्यक्ष महासचिव अध्यक्ष महोदय निर्णय वठी करे उनखे ओतिरो फंड रिलीज़ कंदा आहिनि, या वरी कुझु कमी हूंदी आहे त उन्हनि इंचार्ज खे चवंदा आहिनि कि तव्हां समाज मां कुझु इकठो कयो ऐं अञा सुठो करणु चाहियो था त अञा सुठो करे था सघो। अहिड़े नमूने सां हर प्रोजेक्ट असां इहे ॻाल्हियूं इन करे था पुछूं तव्हां इंफॉर्मेशन, त असांखे घणनि शहरनि में अगरि जंहिंखे इहा संस्था इन हिसाब सां शेवा भाव करणी हुजे त तव्हांजी मालूमात वठी करे उनखे अॻिते वधाए सघंदा। इन करे तव्हां इहो पुछूं था त छा अव्हां जेके मेंबर आहियो अॼु तारीख़ में 100, त 100 मेंबर कुझु हर महीने पंहिंजे किसे मां डोनेशन कढंदा आहिनि या कुझु उनजो फंड्स वग़ैरह लाइ? जी जी जी, हिन वक़्तु जेको पंहिंजो मेंबरशिप फीस आहे 1200 रुपए आहे, उहा कंपलसरी आहे ऐं इहा शुरूआत खां ई जान खां संस्था चालू थी आहे तव्हां लाॻू आहे ऐं हिन में मेंबर लाइ कंपलसरी आहे। इन जे अलावा यदि मेंबर कुझु अञा वधीक करणु चाहे थो त उहो उन लाइ स्वतंत्र आहे, लेकिन मिनिमम एतिरो चार्ज संस्था खे उनखे पे करणो ई आहे। ऐं पाण संस्था मां इन मेंबरनि खां न सिर्फ़ु फीस वठंदा आहियूं बल्कि उन्हनि जो जेको समय वठंदा आहियूं, उन समय जी जेका क़ीमत आहे उहा तव्हांखे अनमोल हूंदी आहे। साईं बराबरि तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं, हाणे हिकिड़ो पाकिस्तान असांजे सिंध प्रांत मां हिकिड़ो इनायतुल्ला लोहार साहब तव्हांजे मथां हिकिड़ो कमेंट लिखियो आहे त भई असां बि संस्थाऊं ॾिठियूं आहिनि, पर अहिड़ी संस्था जी शेवा ॾिसी करे, सिंधीअ में लिखियो अथई, अरबिक सिंधी में, त मां पढ़ां पियो वेठो त हुन एॾो सुठो लिखियो आहे संस्था जे बारे में, पर हुन हिकिड़ी ॻाल्हि पुछी आहे मूंखां त साईं जे त भई सिंधी ॿोली जे वाधारे लाइ हिन संस्था में को प्रोजेक्ट आहे छा? ॿारनि में सिंधी ॿोली कीअं वधाइजे? छो जो छत्तीसगढ़ में शायदि हिंदीअ जो रवाज थोरो वधीक आहे, त हिन संस्था वटि को अहिड़ो ज़हरे गोर आहे त भई ॿारनि में सिंधी भाषा या अरबिक भाषा सिंधी जेका आहे इन प्रश्न जो उत्तर मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, छो त संस्था जेका आहे सभिनी समाजनि लाइ कमु कंदी आहे। संस्था बढ़ते कदम जेका आहे कॾहिं बि कंहिं बि प्रोजेक्ट में, चाहे वो स्कॉलरशिप ॾियण जो मामिलो हुजे, चाहे ब्याज मुक्त लोन ॾियण जो मामिलो हुजे, चाहे कंप्यूटर ट्रेनिंग में कंहिं स्टूडेंट जो निःशुल्क कंप्यूटर ट्रेनिंग में उनखे एडमिशन ॾियण जो हुजे,
या वृद्धाश्रम में कंहिं बुजुर्ग खे रखण जो हुजे या गौशाला आहे या जेके बि प्रोजेक्ट आहिनि, किथे बि असां इहो न ॾिसंदा आहियूं कि साम्हूं वारो सिंधी आहे या अदर कास्ट आहे। पंहिंजे लाइ उहो पहिरियों इंसान ऐं उन्हीअ जे करे संस्था सभिनी समाजनि लाइ कमु कंदी आहे। त इन्हीअ जे करे संस्था जी छवि जेका आहे रायपुर शहर में या छत्तीसगढ़ प्रदेश में, भले इहा आहे कि भई इहा सिंधी मेंबरनि जी संस्था आहे, लेकिन कंदी सभिनि जे लाइ आहे। त पंहिंजे लाइ इहा ॾाढी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि पाण खे जेको डोनेशन ईंदो आहे समाज जे तरफ़ां पंहिंजा कम ॾिसी करे, सिंधी समाज मां त ईंदो ई ईंदो आहे, छो त पाण उन सां जुड़ियल आहियूं, लेकिन उन खां वधीक अदर समाज मां ईंदो आहे। त चूंकि सभिनी समाजनि लाइ संस्था कमु करे थी, सभिनी समाजनि खां सहयोग बि वठे थी, त इन्हीअ करे पाण कॾहिं बि संस्था जे बैनर में कंहिं भाषा जे या हिकिड़े ख़ासि समाज जे प्रति कॾहिं बि कोई प्रोजेक्ट पाण न खणी ईंदा आहियूं। बाक़ी पर्सनली असां भले चाहींदा आहियूं कि सिंधी भाषा जेका आहे वधंदी रहे, ऐं काई हिते बि इलाही अहिड़ियूं संस्थाऊं आहिनि जेके सिंधी भाषा जे प्रति काफ़ी सुठो कमु करे रहियूं आहिनि, असां उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं। बाक़ी उन्हनि जे जेको बि प्रचार प्रसार में सहयोग कंदा आहियूं। जी चई मुंहिंजो पुछण जो मक़सदु इहो आहे त जीअं NCPSL जी तरफ़ां सिंधियुनि ॿारनि जे लाइ क्लासिस हलंदियूं आहिनि, त उन्हनि खे तकलीफ़ कहिड़ी हूंदी आहे? त भई पैसो त असां गवर्नमेंट ॾींदी आहे, NCPSL टीचरनि जी जेका सैलरी हूंदी आहे, सिर्फ़ु तकलीफ़ हूंदी आहे त उनखे किथे जॻह मिले या को सिंधी सेखारण वारो टीचर मिले। असां तव्हां सां बि इहा ई आशा रखूं था त बढ़ते कदम एॾो, मां सामाजिक थी ॻाल्हायां ई नथो, पर असांखे सिंधी हुअण जे नाते असांजो बि इहो फर्ज़ु आहे त असां इहा अगरि सिंधियुनि जे ॾिसो जेका दया जी जेका ॻाल्हि ॿुध हूंदी आहे सिंधियुनि में, सभिनी खां वधीक दया जी, छो जो असां लाल साईं जा सिंध धरती जा, असां जेके सिंधु माता जो पाणी पीतो आहे, असांजे दिलि में उहा जेका भावनाऊं आहिनि ॿियनि क़ौमुनि खां वधीक आहिनि शेवा जूं। ठीकु आहे, असांखे 47 खां पोइ टाइम न मिलियो, असां विरहाङे खां पोइ मजबूर थी वियासीं पंहिंजे पेट जे लाइ, पंहिंजे कमनि जे लाइ। हाणे असां उन स्टेज ते आया आहियूं जो असांजो शेवा में वधीक रुचि आहे, असांखे टाइम बि ॾियणो आहे, असांखे शेवा बि करणी आहे। तव्हां जेको कमु करे रहिया आहियो साईं, इहो मां त चवां थो एतिरो हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां मां पुछंदुमि त छा तव्हां जेके बि प्रोजेक्ट ठाहिया आहिनि, जेके बि कमु कयो था, इन्हनि जो को मैन्युफेस्टो या को अहिड़ो बुक प्रिंट कयो अथव जो असां उहो बुक घुराए ॿियनि संस्थाउनि खे बि ॾियूं त भई ही बढ़ते कदम एॾो सुठो कमु करे रही आहे, ही प्रोजेक्ट्स आहिनि, त तव्हां हिन प्रोजेक्टनि ते वीचार कयो? जी हा, हिन में पंहिंजी संस्था जो हिकिड़ो विज़िटिंग कार्ड छपियल आहे। हिन विज़िटिंग कार्ड मां तव्हांखे स्क्रीन जे साम्हूं ॾेखारियां थो। हिन में जेको हे पहिरियों पेज आहे, हिन में संस्था जे बारे में आहे, वरी हीअं धीरे धीरे खुलंदो वेंदो, हिन में हर प्रोजेक्ट जे बारे में हिन में जानकारी ईंदी वेंदी। यानी लॻभॻि हिन में 8 पेज साम्हूं ऐं 8 पेज सेम ईअं पुठियों हूंदो। त हिन 16 पेजनि में हर प्रोजेक्ट जी जानकारी आहे, ऐं इहो फोल्ड थी करे हिकु विज़िटिंग कार्ड जो रूप ठही वेंदो आहे हिन जो। त हिकु पाण वटि हिकु इहो फोल्डर आहे जंहिंमें हर प्रोजेक्ट जो केरु इंचार्ज आहे, उन्हनि जो मोबाइल नंबर आहे, जंहिंखे यदि उन प्रोजेक्ट में इंट्रस्ट आहे कुझु कमु करण जी, त उहे उनखे फ़ोन लॻाए करे उनजे बारे में जानकारी वठी था सघनि। ऐं पंहिंजी हिकिड़ी ॿी बि हिन में परंपरा आहे कि पाण कंहिं बि प्रचार सामग्री में कंहिं बि सदस्य जो नालो न ॾींदा आहियूं, सिर्फ़ु उनजो मोबाइल नंबर ॾींदा आहियूं, ऐं इन्हीअ जे करे हिन में सभिनि जा सिर्फ़ु मोबाइल नंबर ई हूंदा आहिनि। ऐं ॿिए इन जे अलावा हिकिड़ी पंहिंजी बुक मृत्यु एक अटल सत्य जे नाले सां निकितल आहे, जेका 2008 में निकिती हुई, जंहिंजो री एडिशन वरी 2009 में बि थियो, फिर सां जेका छपिजी 2 दफ़ा। त उन मृत्यु एक अटल सत्य में उन्हीअ टाइम जूं 2009 ताईं जा जेतिरा प्रोजेक्ट हुया ऐं जेतिरियूं उन पंहिंजियूं सेवाऊं हलंदियूं हुयूं, उहे सभु उन में हुया। उन खां पोइ वरी जेके मां तव्हांखे ॿुधायमि 2012 ताईं गुरुजी हुया, त उन्हनि जे वञण खां पोइ असां इन्हनि में प्रोजेक्टनि खे संभालण में एतिरो इंगेज थी वियासीं कि वरी फिर सां कोई नई बुक पाण प्लानिंग ई न करे सघियासीं। हाणे तव्हांजो जीअं वरी ध्यानु ॾियारियो आहे, त इन्हीअ ते बि असांजा अध्यक्ष महोदय ज़रूरु कुझु न कुझु कंदा। तव्हांजो धन्यवाद, तव्हां सुठी ॻाल्हि ते असांजो ध्यानु ॾियारियो। साईं ॾिसो, तव्हां एॾो सुठा कमनि जीअं तव्हां ॿुधायो अध्यक्ष महोदय, त भई आङुर जेका ॾुखे वक़्त में कंहिं चयो आहे त उहे 2 आङुरियूं जंहिं महिल कंहिं माण्हूअ जूं ॻोड़ा उगंदियूं आहिनि न, उहे 10 आङुरियुनि खां जेके दुआ घुरंदा आहिनि, जेका ॻाल्हि कई वधीक सुठियूं आहिनि। तो कंहिंजो ॾुखे वक़्त में सिर्फ़ु हिकिड़ो ॻोड़ो उगण बि चवंदा आहिनि त साईं खे एॾो वणंदो आहे, त मालिक उनजी तव्हांखे पाण अची करे तव्हांजे दिलनि में वेहंदो आहे ऐं उनजी शेवा ॾींदो आहे, कजे सिलो मिलंदो आहे।
हिन जन्म में त ठीकु आहे, पर तव्हां अॻे जन्म में बि ॾिसंदव त तव्हांखे इन्हनि जो उते बि तव्हांजे अहिड़े इंतज़ार में हूंदा साईं त अचो बाबा, इहे शेवाऊं चालू रखो। हाणे साईं आख़िर में मां टाइम जे हिसाब सां हिकिड़ी वेनती कंदुमि, तव्हांजे सभिनी जेके बि तव्हांजा 100 मेंबर आहिनि, मां पहिरियों त सभिनी जो पंहिंजे तरफ़ां, पीटर जी तरफ़ां, सुहिणा सिंधी अनमोल सिंधियतनि तरफ़ां, सभिनी जी तरफ़ां जेके ॾिसनि था सभिनी तरफ़ां दिलि जी गहराइनि जा तव्हांखे अभिनंदन थो कयां, तव्हांखे सैल्यूट थो कयां त एॾा वॾा कम करे रहिया आहियो ऐं तव्हांजे मुंहं ते हमेशह मुस्कुराहट थी रहे, ईअं ई खिलंदा रहो। ऐं दुनिया भर जे मां सिंधियुनि खे हिन प्लेटफॉर्म तो अपील थो कयां, जेके बि असांजा सिंधी वापारी ॾिसी रहिया आहिनि, बिल्डर ॾिसी रहिया आहिनि, इंडस्ट्रियल ॾिसी रहिया आहिनि, त शेवा करण जो जज़्बो त हर कंहिंखे हूंदो आहे, पर को मन सां कंदो आहे, को धन सां कंदो आहे, को टाइम सां कंदो आहे। हर माण्हू हिकिड़ो नियमित हूंदो आहे। के अरबपति माण्हू हूंदा आहिनि जेके रोड ते अची ग़रीब खे कपिड़ा न पाईंदा, रोड ते जी रोटी न खाराईंदा, पर वेही करे पंहिंजे पैसे जी मदद सां इंसाननि जी शेवा कंदा। जंहिंजी दिलि में बि इंसानियत जो जज़्बो हुजे, जंहिंखे बि शेवा करणी हुजे, उन्हनि खे सभिनी खे मां अॼु अपील कंदुमि त अचो, बढ़ते कदम सां गॾु पंहिंजो कदम बि मिलायो, तव्हांजो कदम बि बढ़ते कदम सां मिलंदो त बढ़ते कदम अञा मज़बूत थींदी। अहिड़ी तव्हांखे काई बि डोनेशन करणी हुजे, कंहिंखे पीउ जे नाले सां, कंहिंजे माउ जे नाले सां, मां सम्झां थो बढ़ते कदम तव्हांखे वेलकम कंदी। ऐं ॿिए कंहिंखे बि शहर में अगरि कंहिंखे बढ़ते कदम जी मदद खपे त असां चवंदा उमेदु कंदासीं त असां बढ़ते कदम जे बानीकारनि मां कंहिंखे न कंहिंखे घुराईंदासीं। अगरि किथे बि ज़रूरत कंहिं पंचायत खे पए थी, कंहिं सोशल संस्था खे पए थी, त असां तव्हांजा प्रोजेक्ट जेको तव्हां मैनिफेस्टो ठाहींदव उहो घुराईंदासीं। उन्हनि जी मार्फत असां सभिनी खे ऐं इहा रस्तो ॿुधाइण, इन रस्ते ते हलण जी, सिंधी समाज हुजे या कहिड़ो बि समाज हुजे, शेवा शेवा आहे, उन में इंसानियत जी शेवा आहे, कंहिं समाज जी शेवा न आहे। मां सभिनी जो वरी दिलि सां तव्हां सभिनी जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं उमेदु थो कयां कॾहिं बि असांजे लाइ, पीटर भाउ जे लाइ कोई बि कमु पए, असां त आहियूं, पर तव्हांजी शेवाउनि खे अनमोल आहे। जी साईं, हुकुम कयो साईं, जी साईं ॻाल्हाइण पिया चाहियो। हा, हिकिड़ो हिन में असांजो ॿियो बि प्रोजेक्ट हलंदो आहे जेको जी साईं। केवल सिंधी समाज लाइ हलंदो आहे, जंहिंजे बारे में असांखे हिते ॿुधाइण ॾाढो ज़रूरी आहे। उहो आहे जी साईं। भास्कर मैरिज ब्यूरो। उहो जेको आहे असांजो अनिल गुरबख्शाणी जी जेका शुरूआति हुई, उतां ई थी मैरिज ब्यूरो जी स्थापना सां, ऐं बाद में पोइ धीरे धीरे उन्हनि ॿिया समाज सेवा जे कम में अची विया त उन्हनि खे छॾे ॾिनो। उन्हनि जे वञण खां पोइ असांजे जेके श्री संरक्षक श्री चांडरूमल जी मूलवानी जे सुपुत्र श्री नंदलाल मूलवानी जेके बि संस्था जा पूर्व अध्यक्ष रही चुकिया आहिनि, उन्हनि उनखे फिर सां चालू करण जो बीड़ो खयों ऐं उनखे फिर सां हाणे 3 साल 4 साल पहिरियों चालू कयो अथऊं भास्कर मैरिज ब्यूरो, जेको सिर्फ़ु प्योरली सिंधी समाज जे लाइ निःशुल्क सेवा ॾींदो आहे रायपुर में। उन जी हिते जानकारी ॾियणु ज़रूरी आहे, छो त तव्हांजो प्लेटफॉर्म ॾाढो बढ़िया प्लेटफॉर्म आहे। इहो छुटिजी वियो। उनजे अलावा हिकिड़ो प्रोजेक्ट जेको छुटिजी वियो उहो तीर्थ यात्रा जो हुयो। तीर्थ यात्रा जे बारे में 2 मिंट ॻाल्हाइण इहो ज़रूरी इन करे आहे कि जेके बुज़ुर्ग जेके आहिनि पंहिंजे समाज जा, जेके पंहिंजे संस्कृति सां या धर्म सां उन्हनि खे जोड़ण लाइ, उन्हनि जो एकांकीपन दूरि करण लाइ, उन्हनि खे घर खां ॿाहिरि दुनिया ॾेखारण लाइ या घुमाइण लाइ, उनखे टाइम ॾियण लाइ हिकिड़ो संस्था ॾाढो निरालो प्रोजेक्ट खणी आई तीर्थ यात्रा जो, जेको 5 ॾींहंनि जो हे प्रोजेक्ट हूंदो आहे। संस्था बुज़ुर्गनि खे जंहिंजी उमिरि 60 साल खां मथे आहे, उन्हनि खे कंहिं न कंहिं हिकिड़े तीर्थ यात्रा ते वठी वेंदी आहे। जीअं जगन्नाथपुरी थी वियो, हरिद्वार थी वियो, या रामेश्वरम थी वियो, या द्वारकाधीश थी वियो। हिते हिकु प्रोग्राम रखंदी आहे। पूरो उन्हीअ जो जेको खाइण जो, रहण जो, अचण वञण जो ख़र्चु आहे, उहो संस्था पंहिंजे डोनेशन जे माध्यम सां या पंहिंजे स्वयं जे फीस, मेंबरनि जी फीस जे माध्यम सां उहो ख़र्चु पूरो कंदी आहे। ऐं 300 बुज़ुर्गनि खे हर साल हिकु तीर्थ यात्रा कराईंदी आहे। लॻभॻि इन में पाण 10 यात्राऊं कराए चुकिया आहियूं पिछले 10 सालनि में, जंहिंमें 300 बुज़ुर्ग हर दफ़े वेंदा आहिनि। 250 बुज़ुर्ग ऐं 50 मेंबर वेंदा आहिनि उन्हनि जी सेवा जे लाइ, छो त हुते उन्हनि जे लाइ रोटी बि पाण पूरो कंप्लीट सेट करे खणी वेंदा आहियूं। पंहिंजा मेंबर हुते यानी कि सभु सामान वठी करे, कैटरिंग करे, रोटी कंदा आहिनि, साफ़ सफ़ाई पूरे, जेके बि उन्हनि खे घुमाइण जी व्यवस्था, गाॾियुनि जी व्यवस्था, पंहिंजा मेंबर ॾिसंदा आहिनि कि भई कोई बुज़ुर्ग किथे छुटियो त न, उन्हनि जी गिनती बराबरि, कंहिंखे कोई तकलीफ़ त न थी। त अहिड़े टाइप सां इहा सेवा 50 मेंबरनि जे सहयोग सां इहा बि हलंदी आहे। इनखे बि 10 साल थी चुकिया आहिनि।
इनजे अलावा भी कुछ अञा प्रोजेक्ट हूंदा जेके पाण खां ॿुधाइण विसरी विया हूंदा। साईं अञा तव्हांजो पहिरियों सेशन आहे, असां तव्हांजी पहिरें सेशन में आया आहियूं। असांखे अञा तव्हां सां घणा सेशन करणा आहिनि। असांखे तव्हां खां सिखणो आहे, घणो कुझु समाज खे सेखारिणो आहे। असांजो सिंध प्रांत मां अदो शफ़ी बुरफट साहिबु लिखे थो त श्वेता अदी श्वेता जय झूलेलाल ऐं जेका ही संस्था आहे उन्हनि खे अभिनंदन कंदा मुंहिंजी तरफ़ों। सिंध प्रांत मां तव्हांजे लाइ एॾी सुठी अखर लिखिया अथनि उन्हनि, त तव्हां एॾी सुठी शेवा करे रहिया आहियो। जो छा हूंदो आहे साईं, तव्हां मूंखे ख़बर आहे त बढ़ते कदम कॾहिं बि पब्लिसिटी न कई आहे अॼु ताईं, न को कंदी आहे। पर असां चंद्राणी साहिब सां जॾहिं ॻाल्हि कईसीं, असांजो मक़सदु इहो हो त असांखे तव्हांजी पब्लिसिटी सां गॾोगॾु असांजे माण्हुनि खे बि सुजाॻी अचणु खपे त असां बि तव्हांजे रस्ते ते हलूं। घणा माण्हू पिया आहिनि जेके शेवा करणु चाहिनि था, पर उनखे प्लेटफॉर्म नथो मिले त उहो डोनेशन किथे मोकिलिनि, कीअं मोकिलिनि। छो जो घणनि माण्हुनि जो अनुभव आहे, असां फॉरेन में वेंदा आहियूं, मूंखे घणनि माण्हुनि फॉरेन में ईअं चयो त जगवाणी साहिबु असां पैसा मोकिलींदा आहियूं इंडिया में, पर उहे पैसा उॾ बुॾ थी वेंदा आहिनि, कंहिं कम में न ईंदा आहिनि। त इन माध्यम सां हीउ जेको प्रोग्राम आहे वर्ल्ड जे सभिनी शहरनि में ॾिठो वञे थो ऐं सभिनी खे इहा अपील आहे त कॾहिं बि अचनि हिंदुस्तान में, रायपुर असां सां गॾु असां हलनि, असां हलण लाइ तयारु आहियूं। छत्तीसगढ़ में हली करे जेको तव्हांजा कमनि सां गॾु कुलो मिलाए घुमंदासीं बि सही, ऐं पाण असांखे बि फ़ख़्रु थींदो त असां अहिड़नि सॼणनि सां मिली आयासीं जेके सिंधियत त छॾ पर जेका इंसानियती शेवा में सभ खां अॻियां आहिनि। तव्हां सभिनी जो वरी दिलि जी गहराइनि सां बसि साईं दर इहा ई प्रार्थना आहे त मुंहिंजा सचा साईं सतराम दास इन्हनि सभिनि खे एतिरी शक्ति ॾिजाए, इन्हनि सॼणनि खे एतिरी ताक़त ॾे त जेका ही इंसानियती शेवा करे रहिया आहिनि इन्हनि खे कॾहिं बि कंहिं तकलीफ़ जो मुंहुं न ॾिसणो पए, कॾहिं बि कंहिंजो मोहताज न थियणो पए, हिन जा हथ सदा ईअं भरिया रहनि ऐं गुलनि वांगुरु खिलंदा रहनि। इहा ई प्रार्थना, इहे साईं जी वंदना ऐं मां पंहिंजे भाउ पीटर खे रिक्वेस्ट कंदुमि। साईं मां बढ़ते कदम जो एतिरो शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि एतिरियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं ऐं असांजे समाज खे एतिरियूं ॻाल्हियूं ख़बर पियूं भई बढ़ते कदम कहिड़ा कहिड़ा कम करे रहिया आहिनि। डेफिनेटली माण्हुनि खे मोटिवेशन त 100% मिलंदो साईं तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी करे, ऐं अॻियां बि के माण्हू खे जे खपंदी का इंक्वायरी त असां ज़रूरु तव्हांखे कॉन्टेक्ट कंदासीं। जय झूलेलाल साईं। वरी बसि हिकु दफ़ो आयो लाल कयो साईं। झूलेलाल। महिरबानी। श्वेता जी प्लीज़। जी, तव्हां सभई आयल महिमाननि खे तमामु घणे दिलि सां शुक्रिया अदा कंदमि। ताणी सां बढ़ते कदम जे सॼी जेका टीम आहे उन्हनि खे असांजे तरफ़ां शत प्रणाम। ऐं जेको तव्हां कमु करे रहिया आहियो इंसानियत जे लाइ, उहो त तमामु क़ाबिल तारीफ़ आहे। ईअं ई तव्हां कमु कंदा रहिजो। असांजे सॼे दर्शकनि जे तरफ़ां तव्हांखे बि असां हिते ॿुधाइण चाहींदासीं जेका असां कमेंट्स हिते पढ़ी रहिया आहियूं तव्हांजे बारे में, उहो ॾाढा ई ज़बरदस्त कमेंट्स हिते पढ़ियासीं। त ऑल द वेरी बेस्ट एंड कंग्रेचुलेशन जेका तव्हां कमु करे रहिया आहियो इंसानियत लाइ, उहो ईअं ई कंदा रहियो। ऐं जेका दर्शक असां सां जुड़िया तव्हांजो बि असां लख शुक्राना मञींदासीं जेको असांजे कार्यक्रम खे तव्हां हींअर सपोर्ट करे रहिया आहियो, जेतिरो प्यार तव्हां ॾेई रहिया आहियो, जेतिरा ज़बरदस्त कमेंट्स हिते ॾेई रहिया आहियो, तव्हांजा शुक्रिया अदा। सुभाणे असां गॾिजंदासीं साॻे टाइम ते 8:30 लॻे नए सिंधी अनमोल रतन खे हिते असां तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। ज़रूरु यादि रखिजो ऐं ज़रूरु इन लाइव वीडियो खे बिल्कुलु तव्हांखे शेयर करिणो आहे पंहिंजे परिवारनि सां, पंहिंजे मित्रनि सां, पंहिंजे दोस्तनि सां, सभिनीनि सां। ऐं ज़रूरु हुननि खे सिंधी सेखारण ते ॿारनि खे ज़ोर ज़रूरु विझिजो। ज़ोर न, बिल्कुलु चइजो कि बाबा सिंधी पढ़ियो, सिंधी ॻाल्हायो। जी हाँ, जय झूलेलाल।